रहीम नाज़िम प्रोग्राम सुबह मेहरान में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्लाह कुंभर। उम्मीद त खैर ख़ैरियत सां हूंदा, ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव। ऐं असांजी तव्हांजे लाइ इहा ई दुआ आहे त शाला जित हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं बेटाई बुआ जी दुआ कई आहे त आलम सभु आबाद करी। अलाह साईं हिन सॼे आलम खे, सॼे हिन जहान खे, तव्हां सभिनी खे आबाद करे ऐं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़-अमान में रखे। जेके गर्मी आहे अलाह साईं उनखां तव्हांखे बचाए। ऐं हीअ जेको गर्मीअ जो ज़ोर हिकु भेरो ॿीहर वधे पियो, कुझु ॾींहं ठापड़ खां पोइ पंहिंजे पाण खे महफ़ूज़ रखो, पंहिंजे ॿारनि खे महफ़ूज़ रखो, पंहिंजो ख़्यालु कयो। ऐं ईद जी मोकिलुनि खां पोइ हूअं त ऑफिशियली तौर ते त मोकिलूं ख़तमु थी चुकियूं हुयूं अरबा ते, पर मतिलबु अॼु लॻे पियो त मतिलबु असां पंहिंजी रुटीन न वापसि अची विया आहियूं। सुबुह अचण महिल रोडनि रस्तनि ते जेका रश हुई, हर को माण्हू पंहिंजे ऑफिसिस तां वियो पिए। ॿार जेको आहे जेके स्कूल विया पिए, वेकेशन्स जेके हूंदा आहिनि समर कैंप्स में विया पिए, त ॾाढो सुठो पियो लॻो त असां वापसि पंहिंजी रुटीन ते अची विया आहियूं। ऐं तमामु ख़ूबसूरत ॾींहुं। ऐं तव्हांजे लाइ इहा ई दुआ आहे त अलाह साईं तव्हांजा समूरा कम उन्हनि में आसानी करे, तव्हांजा जेके टारगेट्स आहिनि अलाह साईं उन्हनि में तव्हांखे कामयाबी हासिलु करे। ऐं गॾोगॾु इहा ई दुआ आहे त हीअ जेके बरसातूं अचनि पियूं, हीअ जेके ॿोॾूं अचनि पियूं, अलाह साईं उनखां बि असांखे महफ़ूज़ रखे। अॼु हिन जेको प्रोग्राम तमामु सुहिणो थियण वारो आहे, तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम आहे जेको ख़ासि करे नौजवाननि जे हवाले सां। सो किथां बि न वञिजो। ऐं अॼु तव्हां महिरबानी करे आख़िर ताईं असां सां जुड़ियल रहिजो। मुख़्तलिफ़ मौज़ू हूंदा ऐं पाण घणनि मुखी मामलनि ते ॻाल्हाईंदासीं, ख़ासि करे नौजवाननि जे मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। जेके नौजवान असांखे भाइर ऐं भेनरूं ॾिसी रहियूं आहिनि, गॾोगॾु वालदेन जे हवाले सां, उस्तादनि जे हवाले सां, हिन समाज जे हवाले सां पाण ख़ूबसूरत डिस्कशन करणु वञूं पिया। पर सभिनी खां पहिरीं मां तव्हांखे, जीअं रोज़ानो मुंहिंजी ड्यूटी हूंदी आहे, त पहिरीं मां तव्हांखे लीडिंग न्यूज़ ॿुधायां ऐं उनखां पोइ पाण पंहिंजे महिमान नाज़ींदासीं। तव्हां बि हिन प्रोग्राम में शामिलु थी सघो था। स्क्रीन ते नंबर नज़र अची रहियो आहे, इहो डायल कयो ऐं तव्हां बि हिन प्रोग्राम में शामिलु थी ॿुधायो त तव्हांजो ईद जूं मोकिलूं कीअं गुज़रियूं ऐं तव्हां ॻोठनि में तव्हां कीअं पंहिंजी ईद गुज़ारी। गॾोगॾु रुटीन ते अची विया आहियो ऐं का ख़ूबसूरत ॻाल्हि, को ख़ूबसूरत तजुर्बो, या वरी तव्हांजी का ख़ूब पसंदीदा का शख़्सियत जंहिंजे लाइ तव्हां चओ त असांजो उनखे बि असां घुरायूं। सो प्रोग्राम जे हवाले सां तव्हांखे स्क्रीन ते नंबर नज़र अची रहियो आहे ऐं तव्हां उहो नंबर डायल कयो ऐं हिन प्रोग्राम में शामिलु थी सघो था। ख़बरुनि ॾे हलंदासीं ऐं हुनखां पोइ पाण महिमान नाज़ींदासीं। कल्ह क़ौमी असेंबली जो इजलास हुयो, हुन में आसफ़ा भुट्टो साहिबा तक़रीर कई। उनखां पहिरीं हुते गोड़ थियो PTI जे तरफ़ां ऐं JUI जे तरफ़ां, मौलाना फज़लुर रहमान जी पार्टी जे तरफ़ां। ऑपरेशन अज़म इस्तेहकाम ते PTI जेको आहे उहो सख़्तु मुखालफ़त कई आहे। गॾोगॾु बजट जे हवाले सां जॾहिं PTI वारनि खे तक़रीर करण जो मौक़ो न पियो ॾिनो वियो, त पोइ उन्हनि JUI सां गॾिजी जेको आहे वॉकआउट कयो ऐं उनखां पोइ असेंबली मां ॿाहिरि निकिरी विया, नाराणा था निकिरी विया। गॾोगॾु उन्हनि अज़म इस्तेहकाम जेको ऑपरेशन आहे उनजो सख़्तु मुखालफ़त कई। ऐं JUI वारनि चयो आहे त असांजो 29 जून ते जेको आहे कोर जो इजलास आहे, अहम इजलास आहे, उन में अहम फ़ैसिला कया वेंदा। इम्कानु इहो आहे त PTI ऐं JUI गॾिजी हिन हुकूमत खे टफ टाइम ॾियनि ऐं गॾोगॾु एहतिजाजनि जो सिलसिलो शुरू थिए, बाइकॉट्स जो सिलसिलो शुरू थिए। ऐं ॿिए पासे हुकूमत उन्हनि खे हिकिड़े बैकडोर खां चई रहिया आहे त तव्हां बसि ॻाल्हियूं कयो ऐं एहतिजाज वग़ैरह न कयो। ऐं पंहिंजे मामलनि में जेको आहे असां मुल्क जेको आहे नाज़ुक मोड़ मां गुज़री रहियो आहे ऐं हीउ मौसम न आहे, हीउ मौक़ो न आहे जो तव्हां इहे परेशानियूं पैदा कयो। अहिड़ी रीति आसफ़ा भुट्टो साहिबा जी ॻाल्हि कंदासीं। उन्हनि पंहिंजो हिन सॼे वफ़ाक़ी बजट खे जेको आहे उहो रद्द करे छॾियो आहे ऐं उन्हनि चयो त हीउ जेको बजट आहे महांगाई ऐं बेरोज़गारी जे करे उनखे असां रद्द कयूं था। गॾोगॾु हीअ जेका बजट आहे उहा अवाम जी नुमाइंदगी नथी करे ऐं अवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ असां सभिनी खे अॻिते अचिणो पवंदो। तमामु सुहिणी उन्हनि तक़रीर कई ऐं नेशनल असेंबली जे फ्लोर ते उहे बीठल हुयूं ऐं उन्हनि सॼो बजट जे मामले ते उन्हनि ॻाल्हि ॿोल कई ऐं बजट खे उन्हनि रद्द कयो। अहिड़ी रीति हिकिड़ी ॿी जेका अहम ख़बर आई आहे उहा इहा आहे त हाणे नैब जेको आहे सरकारी ऑफिसरनि खे सिधी रीति जेको आहे उहा अप्रोच न करे सघंदी। जेको पहिरीं ईअं हूंदो हो त को बि सरकारी ऑफिसर कंहिं बि हुन में करप्शन में मुलविस आहे या को केस आहे त नैब जेको आहे उहो खंभे हली वेंदी हुई। या वरी जीअं असांजे मुल्क में तव्हां ॾिठो हूंदो मुख़्तलिफ़ लीडरनि खे खंयो आहे, पार्टी जे अॻुवाननि खे खंयो आहे। पर हाणे ईअं आहे त सिधी रीति कंहिं बि सरकारी ऑफिसर खे नैब गिरफ़्तार न कंदी। हुनजे लाइ हिकिड़ो फैसिलिटेशन सेंटर क़ाइमु कयो वियो आहे। फैसिलिटेशन सेंटर न बल्कि कमेटी आहे उहा। पहिरीं उहा नैब जेका उन सॼी फैसिलिटेशन कमेटी में वेंदी, उनखां पोइ उहा कमेटी जेको आहे उहा सॼी जांच पड़ताल करे उहा जॾहिं इजाज़त ॾींदी उनखां पोइ गिरफ़्तारी अमल में ईंदी या पोइ वरी ॿिया जेके आहिनि मामला उहे साम्हूं थींदा। अहिड़ी रीति अमन अमान जी सूरत हाल जी पाण ॻाल्हि कंदासीं त सखर ऐं लाड़काने डिवीज़न में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे, असां रोज़ु हिते
वाक़ा कंदा आहियूं, रोज़ असां हिते दाहूं ऐं कूकू कंदा आहियूं त अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे, हुते पुलिस ते हमला थी रहिया आहिनि, गॾोगॾु अगवा इंडस्ट्री जेका आहे उहा पंहिंजे अरूज ते आहे, माण्हू अगवा थी रहिया आहिनि, वापारियुनि खां फुरूं थी रहियूं आहिनि, यरगमाल थी रहिया आहिनि। इन सॼे मामले ते असां रोज़ तव्हांखे तव्हांजा ॾाढो दाहूं कंदा आहियूं, रोज़ असां पंहिंजा एहतजाज रिकॉर्ड कराईंदा आहियूं। अॼु सदर आसिफ अली ज़रदारी साहिबु कुझु देरि खां पोइ जेको आहे उहो सखर पहुची रहिया आहिनि ऐं हू सखर ऐं लाड़कानो डिवीज़न में अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां अहम इजलास जी सदारत कंदा, गॾोगॾु इन सॼे मामलनि जो जाइज़ो वठंदा ऐं उते जेको आहे तयारी मुकमल थी चुकी आहे। सखर में हिन वक़्तु ॿुधायो पियो वञे त 1500 खां वधीक पुलिस एहलकारनि जी नफ़री जेको आहे उहा सखर शहर में मुक़ररु कई वई आहे। रोड रस्ता जेको आहे उहो फुल प्रूफ सिक्योरिटी जेको आहे उहो उते हींअर मुक़ररु कई वई आहे। अहिड़ी रीति गर्मीअ जी पाण ॻाल्हि कंदासीं सिंध में, त सिंध में शदीद गर्मीअ जी लहर जेको आहे उहो बरक़रार आहे। काल्ह सिर्फ़ु कलोके ॾींहं में हिकु ॿारड़ीअ समेत 4 माण्हू गर्मीअ जी सट न सहंदे फ़ौत थी विया आहिनि, केतिरा ई माण्हू बेहोश थी विया, गॾोगॾु केतिरनि ई हंधनि ते जेको आहे बल्कि दर्जननि खां वधीक हंधनि ते माण्हुनि एहतजाजी मुज़ाहिरा कया, उहे राति जो देरि ताईं जेको आहे जारी रहिया। सजावल में राति जो 2 बजे ताईं धरणो लॻल हुयो, असां हुतां गुज़रियासीं पिए त उहा सॼी सूरत हाल हुई। उते मकली में जेको आहे धरणो लॻल हो, रोड रस्ता तव्हां जिॾां बि हिन वक़्तु सफ़र कयो पिया हाणोकनि ॾींहंनि में त ईअं आहे त नेशनल हाईवे बि तव्हांखे ब्लॉक मिलंदा, बसि ख़बर वठंदा त छा थियो त उते चवंदा त भाई धरणो लॻल आहे बिजलीअ जे करे। सो लोड शेडिंग जा धरणा तमामु घणा आहिनि ऐं उनखां पोइ वरी गर्मी ऐं पोइ मुसाफ़िर बि बेहाल थी वञनि था, सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾिसणो पवे थो। सो केतिरनि ई शहरनि में कल्ह एहतजाजी मुज़ाहिरा थिया, धरणा आया विया, पर उन बावजूद बि बिजली बहाल न थी। लोड शेडिंग जे करे धरणा हुआ, गॾोगॾु गर्मी जो जेको ज़ोर वधियो आहे त पोइ जेके थधा मशरूब आहिनि, जेके पाण कोल्ड ड्रिंक्स पीऊं था, शरबत पीऊं था, उन्हनि जे विकिरे में इज़ाफ़ो थियो आहे। ऐं वरी अॻिते हलंदासीं और अॼु सॼे मुल्क में जेको आहे ऑल पाकिस्तान कॉटन फैक्ट्री मालिकनि जेको आहे उहो एहतजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान कयो आहे ऐं अॼु खां उन्हनि पंहिंजो शटर डाउन हड़ताल जो ऐलान कयो आहे। शटर डाउन हड़ताल जो ईअं आहे त उन्हनि चयो आहे त असांजा जेके टैक्सिस आहिनि हिन हुकूमत जेके वधाया आहिनि उनजी असां सख़्तु मुखालफ़त कयूं था ऐं गॾोगॾु हीअ जेको असां सेल कयूं था, परचेसिंग कयूं था, उन ते बि असांजी जेको आहे ठीकु ठाकु टैक्सिस लॻाया विया आहिनि। इन करे सॼे मुल्क में अॼु ऑल पाकिस्तान फैक्ट्री में कॉटन फैक्ट्री जेके मालिक आहिनि, ऑनर्स आहिनि, उन्हनि जे तरफ़ां हड़ताल आहे। वापसि पाण सिंध में ईंदासीं त सिंध में जेको एड्स ऐं HIV जी पाण जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं, हिकिड़ो दौर हुयो त लाड़काने में इहे केसिस 100 जी तादाद में साम्हूं आया हुआ। हिकु भेरो बीहर ऐं सॼी सिंध में जेको आहे HIV जा केसिस तमामु घणा वधी विया आहिनि ऐं ॿुधायो पियो वञे त हर महीने एवरेजली 260 केस रिपोर्ट थी रहिया आहिनि ऐं ख़ासि करे मीरपुर ख़ासि डिवीज़न हिन वक़्तु रेड ज़ोन में आहे। उते घणे भाङे जेको आहिनि उहो ॿार आहिनि। ॿुधायो पियो वञे त हलंदड़ साल सिर्फ़ु जनवरी खां मई ताईं 1300 खां वधीक केसिस रिपोर्ट थिया आहिनि HIV जा ऐं तंहिंमें 15% जेको अंग आहे उहो ॿारनि जो आहे। मीरपुर ख़ासि में ॿुधायो पियो वियो त 263 ॿार जेके आहिनि उहे HIV में मुब्तला आहिनि ऐं HIV कंहिं ॿिए जो ब्लेड इस्तेमालु करण सां, कंहिं ॿिए जो जेको आहे जेको पाण एक्सटर्नल जेके शयूं हूंदियूं आहिनि उहे इस्तेमालु करण सां, पाणी में बि इहे HIV जा पंहिंजा जुज़ा हूंदा आहिनि ऐं हीअ जेके पाण अताई डॉक्टरनि ॾे हलंदा आहियूं उहे हिकिड़ी इंजेक्शन सभिनी मरीज़नि खे हणंदा आहिनि। ॾंद ठाहिराइणु हलूं था त उहे जेके औज़ार आहिनि ॿियनि जा उन में हणंदा आहिनि, हर कंहिं जे वात जा तव्हांखे हणी छॾींदा। इन्हनि सॼे मामलनि जे करे इहा HIV एड्स जो मर्ज़ु वधंदो पियो वञे ऐं इन खां बचाव जी तमामु घणी सख़्तु ज़रूरत आहे। इहो HIV अहिड़ो मर्ज़ु आहे जेको सिधो मौत जे मुंहं में खणी वेंदो आहे। हिनजी अञा ताईं अहिड़ी का वैक्सीन या अहिड़ो कोई इलाजु एतिरो बहितरु न आयो आहे। वैक्सीन वग़ैरह अची चुकी आहे पर जंहिं हवाले सां जीअं हूंदी आहे सिहत जी सहूलियत उहा हिन हिसाब सां न आई आहे। त महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे ख़ासि करे पाण खे बि जेको आहे उहो इन मर्ज़ खां बचायो। अहिड़ी रीति ॿुधायो पियो वञे त गर्मीअ जे हवाले सां त हीउ हफ़्तो तव्हांजो गरम रहंदो ऐं सिंध में हिकु भेरो ॿीहर गर्मीअ जो जेको ज़ोर आहे उहो वधंदो। हिन हफ़्ते में इहा गर्मी अञा वधंदी। तव्हां ॾिसंदा हूंदा अॼु सुबुह खां ई जेको आहे ठीकु ठाकु गर्मी जेको आहे उहो अॼु पंहिंजो सिजु जेको आहे पंहिंजो जोभन पंहिंजो हुन में आहे, मस्तीअ में आहे। अहिड़ी रीति खोड़ ख़बरूं आहिनि ऐं महिमाननि सां पाण कचहरी कंदासीं पर ब्रेक लाइ चयो पियो वञे। हिकिड़ो नंढो ब्रेक आहे, पोइ ब्रेक खां वापसि अची महिमान साहिबु कचहरी कयूं था, घणो मामलनि ते पाण ॻाल्हायूं था, तव्हांखे प्रोग्राम में शामिलु कयूं था। नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबह में राण। नाज़रीन, सुबह मेरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं ख़बरुनि जे सिलसिले खां पोइ असां पंहिंजे महिमान ॾांहुं हलूं था। जीअं मूं ज़िक्र कयुमि त ख़ासि करे नौजवाननि जे हवाले सां हीउ तमामु अहम प्रोग्राम आहे। हिन वक़्तु स्टूडियो में जंहिं शख़्सियत मूंखे जॉइन कयो आहे संदसि तालुक़ु प्रियालो सां आहे। ख़ैर मीरस जो शहर प्रियालो, सरमद जो शहर
ऐं सरमद सिंधीअ खां केरु वाक़िफ़ु न हूंदो, अहमद मुग़ल खां केरु वाक़िफ़ु न हूंदो। ऐं गॾोगॾु प्रियालो हिकिड़ी पंहिंजी अहमियत रखे थो, पंहिंजी हिकिड़ी तारीख़ रखे थो ऐं तारीख़ी जेको आहे हिस्ट्री ऐं समूरो रखे थो। पर हुन सां गॾोगॾु उतां जा जेके माण्हू सरमद जहिड़ा माण्हू उहे असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। गॾोगॾु उन नौजवान जी बि पंहिंजी हिकिड़ी महिनत आहे, उनजो नालो आकाश कुमार आहे ऐं संदसि तालुक़ु टीचिंग सां आहे, तालीम सां आहे। उन्हनि हिन वक़्तु जेको आहे उहो अमेरिका में जेको आहे PhD करे रहिया आहिनि करिकुलम एंड इंस्ट्रक्शन्स ते। गॾोगॾु उन्हनि 2003 खां वठी सिंध जी तालीम में क़दम रखियो ऐं केतिरा ई साल उन्हनि जेको आहे ॿारनि खे पढ़ायो। गॾोगॾु 2018 खां वठी 2022 ताईं हुन उस्तादनि जी तालीम कई, उस्तादनि खे कीअं हुजणु घुरिजे, उस्तादनि खे पढ़ाइणु कीअं घुरिजे। गॾोगॾु करिकुलम ते हिन वक़्तु हू कमु करे रहिया आहिनि। त संदनि तहक़ीक़ जेको आहे ॿारनि जे निसाब ते आहे, जेको पाण निसाब ॿारनि खे पढ़ाईंदा आहियूं, चाहे उहो ऑक्सफोर्ड जो हुजे या सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो हुजे या A लेवल हुजे या O लेवल हुजे, हीउ सॼो इन ते हू कंदा आहिनि। गॾोगॾु पाण जेकॾहिं नौजवान आहिनि जेके हिन वक़्तु असांखे ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि जे लाइ बि पाण उहो डिस्कस कंदासीं त हू कीअं पंहिंजो परॾे में वञनि, स्कॉलरशिप्स आहिनि कीअं कीअं ईंदियूं आहिनि, उनमें तव्हांखे कहिड़ी तयारी हुजणु घुरिजे, कीअं नौजवाननि खे अॻिते वधणु घुरिजे। पाण हिननि सां कचहरी कंदासीं आकाश कुमार साहिब सां, त कीअं हिन सॼे माहौल में आया, सिंध खे उन्हनि कीअं ॾिठो, उनखां पोइ अमेरिका खे उते वञी हू सिंध जे लाइ कहिड़ो कमु कनि पिया। हिन वक़्तु हू मोकिलुनि जे करे ईद जे मौक़े ते जेको आहे हिते आयल आहिनि ऐं नंढी उमिरि में उस्तादनि खे ट्रेनिंग ॾियणु, नंढी उमिरि में हिकिड़े पुठिते पयल इलाइक़ो प्रियालो एतिरो को ख़ासि तरक़ी याफ़्ता शहर कोन्हे, को ॻोठु कोन्हे ऐं न वरी उते कोई अहिड़ियूं कोई सहूलियतूं आहिनि। हिकिड़े मेरान स्कूल मां प्रियाले जे स्कूल मां माण्हू पढ़े ऐं उनखां पोइ उहो ज़ाहिर तव्हांखे ख़बर आहे जेके उत्तर सिंध जा जेके ज़िला आहिनि कीअं उते बदमनी जी बाहि हूंदी आहे, कीअं क़बीलाई जहिड़ा हूंदा आहिनि, कीअं रोड रस्ता न हूंदा आहिनि, कीअं उते स्कूल जेको आहे वार्डनि में तब्दील आहिनि। हिन वक़्तु बि सवें न बल्कि हज़ारे स्कूल जेके आहिनि उतां हिकिड़ो नौजवान उथे ऐं पोइ उहो अमेरिका ताईं पहुचे ऐं उन्हनि खां सॼी पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त प्रियाले खां वॉशिंगटन ताईं जो सफ़र उन्हनि जो कीअं रहियो। गॾोगॾु सिंध जी तालीम खे हींअर हू कीअं था ॾिसनि, सिंध जी तालीम खे कीअं असां तब्दील कयूं, कीअं असां अमेरिका जी लेवल ताईं खणी अचूं, कीअं असां हिकिड़ो बहितरीनु समाज जोड़ियूं। सो द वन एंड ओनली आकाश कुमार साहिबु। आकाश साहिबु असां तव्हांखे भलीकार चऊं था। लख लाइक़ साईं, वॾी महिरबानी मूंखे हिते दावत ॾियण जे लाइ। ॾाढी ख़ुशी आहे तव्हां सां वेही तव्हां सां तइलीमी मौज़ूअनि ते डिस्कस करणु मुंहिंजे लाइ एज़ाज़ जहिड़ी ॻाल्हि आहे। बिल्कुलु। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। कॾहिं पहुता आहियो? आउं सिंध त पहुतुसि 11 ऑगस्ट 2024 ते, जेको आहे तक़रीबन 2 सालनि खां पोइ 11 मई 2024 ते सॉरी 2022 जी ऑगस्ट में मां अमेरिका वियुसि ऐं 2 सालनि खां पोइ तक़रीबन जेको आहे पंहिंजो PhD जो कोर्स वर्क पूरो करे ऐं हींअर जेको आहे छो त मुंहिंजी रिसर्च ईयर स्टार्ट थियण वारो हुयो ऐं समर ब्रेक हूंदो आहे अमेरिका में, त मां चयुमि त घरां थी अचिजे ऐं सिंध जूं यादूं जेके आहिनि उहे ताज़ा करे अचिजे। सिंध जूं यादूं, ॻोठ जूं यादूं ताज़ियूं करे अचिजे। यकीनन ॻोठ त हाणे ॻोठ आहे पिरियां लोहे जेको आहे पिरीअ जी लोहे आहे, पिरियुनि जो शहर आहे। तो मूंखे पक आहे त जेके बि माण्हू पिरियालो सां वास्तो रखनि था ऐं असांखे ॾिसंदा हूंदा उन इन शइ खे यकीनन सम्झी सघंदा हूंदा त असांजी पिरियालो जी हिकिड़ी मिटी जेका आहे न उनजी जेका हुब आहे उहा शायदि दुनिया जी कंहिं बि धरतीअ में नाहे। ऐं माना यकीनन हर माण्हूअ खे पंहिंजी जाते हू पैदा थिए थो, जाते हू जनम वठे थो, उन सां हिकिड़ी मोहबत आहे। पर मां सम्झंदो आहियां त पिरियालो जी मिटीअ में हिकिड़ी अलॻि ख़ुशबू आहे, हिकिड़ो अलॻि चाह आहे, पिरियालो जे माण्हुनि में हिकु अलॻि मोहबत आहे, हिकु अलॻि प्यार आहे। त उहो त यकीनन यादि रहे थो। मूंखे यादि आहे त मूंखे 3 महीना थिया हुआ अमेरिका में ऐं मां उते रोई ॾिनो ऐं मां हिकिड़ो वीडियो जेको आहे उहो सिंध जे नाव हिकिड़ो पैगाम रिकॉर्ड कयो हो जेको फेसबुक ते ऐं सोशल मीडिया ते ॾाढो वायरल बि थियो ऐं मां उनखे ॿुधाइण पियो चाहियां त भली आउं अमेरिका में वेठो आहियां पर सिंध धरती तो जहिड़ी धरती दुनिया में किथे बि न आहे। हक़ीक़त आहे, बिल्कुलु हक़ीक़त। यकीनन यादि त ईंदो। अच्छा, प्रियालो शहर जा या आसे पासे को ॻोठ आहे उतां जा? न, असीं बिल्कुलु शहर जा, असांजा तमामु जेके वॾा हुआ उहे त ॿुधाईंदा आहिनि त उहे पिरियालो जे भरिसां बि अञा हिकिड़ो ॻोठ हो आलियपुर, पोइ उतां जेको आहे उते ॿोॾि अची वई त उहो उतां खां पोइ उहे वरी पिरियालो में शिफ्ट थी आया। पर मतिलबु मुंहिंजो बाबा ऐं उहे सभु सॼी उमिरि उहे पिरियालो रहिया ऐं असीं बि बचपन पिरियालो में गुज़ारियोसीं। त पिरियालो शहर में ई जेको आहे दीवान कम्यूनिटी घणी जेको आहे पिरियालो शहर में ई आहे। हा, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, पाण वापसि पिरियालो ते बचूं था।
ही जेको PhD अमेरिका में कयो पिया करिकुलम एंड इंस्ट्रक्शन में आहे छा इहो मौज़ू छा आहे ऐं इनखे पाण जेकॾहिं सम्झूं त पोइ वरी पोइ हा इहो ॾाढो सुठो सुवालु आहे छो त असीं कॾहिं कॾहिं अंग्रेज़ी में कुझु टेक्निकल टर्म्स चई वेंदा आहियूं करिकुलम एंड इंस्ट्रक्शन में त मुंहिंजी जेका PhD आहे उहा बेसिकली इन जनरल जेको आहे उहा एजुकेशन में आहे यानी तइलीम ते तो तइलीम सां रिलेटेड जेके भी इशूज़ आहिनि जेके मसइला आहिनि जीअं एजुकेशन जी पॉलिसीज़ ठाहिणियूं आहिनि करिकुलम ठाहिणो आहे टेक्स्ट बुक्स ठाहिणा आहिनि टीचिंग प्रैक्टिसिस ते रिसर्च आहे स्टूडेंट्स कीअं था सिखनि ॿार सिखे कीअं थो ॿार कंहिंखां थो सिखे यानी साइकोलॉजी जेका आहे उहा छा थी चवे त ॿार आख़िर कहिड़े क़िस्म जे उस्तादनि खां सिखणु थो चाहे तो इहा सॼी जेका रिसर्च आहे उन रिसर्च खे बेसिकली इन सॼे खे चइबो आहे PhD इन करिकुलम एंड इंस्ट्रक्शन पोइ असां में कुझु माण्हू जेके आहिनि उहे करिकुलम जी साइड ते स्पेसिफिकली रिसर्च कंदा आहिनि टेक्स्ट बुक्स ते ऐं करिकुलम ऐं पॉलिसी ते ऐं कुझु माण्हू इंस्ट्रक्शन जी साइड ते रिसर्च कंदा आहिनि यानी टीचिंग प्रैक्टिसिस ते तो हिकिड़ा त करिकुलम ठाहिनि था ऐं हिकिड़ा वरी करिकुलम खे क्लासरूम में इन प्रैक्टिस खणी था अचनि तो इहे ॿई जेके फील्ड्स आहिनि इहे इन्हनि में आउं PhD कयां पियो अमेरिका दुनिया में उतां जो एजुकेशन सिस्टम जेको आहे उहो मञियल सिस्टम आहे मूंखे यादि आहे त आउं जॾहिं पहिरियों दफ़ो पंहिंजी सुपरवाइज़र सां मिलियो हुउमि त मुंहिंजी सुपरवाइज़र जो नालो आहे डॉक्टर डेब्रा मैकॉवन शी इज़ अ वेरी वंडरफुल प्रोफेसर इन ऑल ओवर द वर्ल्ड इन हर फील्ड त मूंखे पंहिंजी सुपरवाइज़र डॉक्टर डेब्रा चयो त आकाश तुंहिंजा जेके ग्रेड्स आहिनि nobody cares कोई उन्हनि ग्रेड्स खे न ॾिसंदो तूं जेकॾहिं PhD जे सभिनी कोर्सिस में A खणी अचे आउं ख़ुशि कोन थींदसि ऐं जेकॾहिं तूं PhD जे सभिनी कोर्सिस में B खणी अचे त आउं तोखे का मयार कोन ॾींदसि तो यानी जेके इहे ग्रेड्स आहिनि इन्हनि खे न ॾिसजांइ PhD तुंहिंजो जेको आहे एक्सपोजर जो सफ़र आहे 4 सालनि खां पोइ आकाश एज अ रिसर्चर पैदा थियणु खपे सुठनि ग्रेड्स ऐं सुठियूं मार्क्स बिकॉज़ PhD खां पोइ अगरि तव्हां इवन अमेरिका में जॉब कयो था त कोई बि तव्हांजी मार्कशीट न ॾिसंदो आहे हाणे दुनिया स्किल जे तरफ़ वञे पई तो अमेरिका में टीचिंग टू मास्टरी आहे माना उहे तव्हांखे पढ़ाईंदा कंहिं बि स्किल में मास्टर करण जे लाइ तव्हांखे हिकिड़ी फीडबैक ॾींदा गाइड कंदा मीडिएट कंदा हेल्प कंदा हथ पकड़े तव्हांखे सेखारींदा ऑन दी अदर एंड असां वटि छा पियो थिए असीं मास्टर्स मां MPhil 18 साल ताईं हिते पढ़ियो आहियां जी मुंहिंजी 18 साल एजुकेशन हिते आहे असां वटि ईअं पियो थिए त असां वटि डेडलाइन जो प्रेशर हो टास्क जो प्रेशर हो असाइनमेंट जो प्रेशर हो ऐं उन खां पोइ जेको आहे लीनियंसी का न हुई बसि हीअ करे अचो ऐं इहो बि ईअं करे अचो जीअं असीं चऊं था जेकॾहिं ईअं न थियो त मार्क्स न मिलंदियूं ग्रेड्स न मिलंदा स्कोर्स न मिलंदो ऐं इहो ई उहो रीज़न हो छो त असीं सभु इन ई सिस्टम जा विक्टिम रहियासीं आउं पाण खे विक्टिम थो सम्झां इन सिस्टम जो असीं छो त सभई इन सिस्टम जा विक्टिम रहियासीं इन विक्टिमाइज़ेशन मूंखे मोटिवेट कयो त यार आउं रिसर्च कयां त इहो जेको सॼो असेसमेंट सिस्टम आहे ग्रेड्स नंबर्स स्कोर्स ऐं परसेंटेज ते असीं ॿारनि जी ज़िंदगियुनि जा फ़ैसिला था कयूं ॿार खे क्वालिटीज़ आहिनि ऐं उहे क्वालिटीज़ जेके इंसान ज़ात जो क्वालिटीज़ आहिनि उहे क्वांटिफाई नथियूं थी सघनि उहे उन्हनि खे तव्हां नंबर्स में नथा ॿुधाए सघो सही त मुंहिंजूं क्वालिटीज़ त सॼी उमिरि नंबर में पियूं ॿुधायूं वञनि तव्हांजूं क्वालिटीज़ त सॼी उमिरि नंबर में पियूं ॿुधायूं वञनि बिल्कुलु जेकॾहिं को ॿार 100 मां 33 खणे पियो त असीं उनखे पास पिया लिखूं सही ऐं जेकॾहिं 32.9 खणे पियो त असीं चऊं पिया हीउ फेल आहे हीउ सिस्टम खां आउट आहे सही ॻाल्हि आहे ऐं जेकॾहिं कोई 99 खणी अचे पियो त असीं उनखे एक्सीलेंट ॾियूं पिया इनाम बि ॾियूं पिया अवॉर्ड बि ॾियूं पिया फंक्शन कयूं पिया ऐं उनखे स्टेज ते बि घुरायूं पिया ऐं जेको 33 वारो आहे उनखे चऊं पिया वञ तूं सुभाणे बाबे खे वठी अचिजांइ कन खां पकड़े उनखे या जेकॾहिं कुझु ॿारनि खे फेल लिखी पिया ॾियूं
इन क़िस्म जो जेको असेसमेंट सिस्टम हो इन खे चइबो आहे एक्सक्लूसिव असेसमेंट सिस्टम। यानी इन जो मक़सदु ई इहो हूंदो आहे त केतिरनि ॿारनि खे, केतिरनि शागिर्दनि खे, केतिरनि नौजवाननि खे सिस्टम मां कढणो आहे। ऐं इहो सिस्टम सिर्फ़ु तव्हांजे स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटी लेवल ते न आहे। सही ॻाल्हि इहो सिस्टम तव्हांजे जॉब लेवल ते आहे। तव्हां ॾिसो आए ॾींहुं तव्हां वटि टीचिंग जूं जॉब्स जूं टेस्ट थियनि थियूं। सही हॉस्पिटल्स में जेके जॉब्स आहिनि उहे उन्हनि जूं वैकेंसीज़ अचनि थियूं डॉक्टर्स जे लाइ। कोर्ट्स में वैकेंसीज़ अचनि थियूं। उन्हनि जे लाइ हिकिड़ो स्टैंडर्ड नंबर रखियो थो वञे त भाई 60 ते पास आहे। हाणे जेकॾहिं तव्हां ऐं मां टेस्ट में वेठा हूं, मुंहिंजूं मार्क्स 60 अची वियूं त मूंखे चवंदा तूं अहल आहीं ऐं तोखे 14 ग्रेड जी नौकिरी मिलंदी ऐं तूं असांजे ॿारनि खे पढ़ाईंदे। सही ॻाल्हि आहे। ऐं तव्हांजूं मार्क्स 59 अची वियूं, 59 अची वियूं त तव्हां नाअहल थी विया, तव्हांखे नौकिरी न मिलंदी ऐं तव्हां ॿारनि खे नथा पढ़ाए सघो। सही। यानी जेकॾहिं हिकिड़ो धुको तव्हांजो वधीक लॻी वञे हा ऐं तव्हांजो 59 मां 60 थी वञे हा त तव्हां नाअहल मां अहल थी वञो आहे ऐं नौकिरी मिले आहे ऐं तव्हां ॿारनि खे पढ़ायो आहे। सही। तो हिकिड़े नंबर ते असांजा फ़ैसिला थियनि पिया, ग्रेड्स ते, परसेंटेज ते। सॼी उमिरि असीं इन सिस्टम में आहियूं। तो अमेरिका जो जेको सिस्टम आहे ऑन दी अदर एंड उते नंबर्स, ग्रेड्स, परसेंटेज जी का वैल्यू न आहे। कोई नथो ॾिसे, कोई इनखे इम्पोर्टेंस नथो ॾे। इम्पोर्टेंस आहे त तव्हां छा सिखियो, तव्हांखे स्किल केतिरी आहे। त हू स्किल बेस्ड टीचिंग आहे। स्किल जी तव्हां ॻाल्हि कई आकाश, ज़ाहिर आहे तव्हां हिते सॼो तव्हांजो तजुर्बो रहियो एज़ अ टीचरनि जी ट्रेनिंग, त उनखां पोइ ॿारनि खे पढ़ाइणु। असां वटि तव्हां स्किल खे कीअं था ॾिसो, हिन लफ़्ज़ खे कीअं था ॾिसो, ऐं पोइ उनखां पोइ उनजी इम्प्लीमेंटेशन या उनखां पोइ उनजे मयार खे तव्हां कीअं था ॾिसो? असां ॾिसो स्किल जेके आहिनि न, कुझु त असीं हिकिड़ो वॾो बहस ते हलियो साइंसदाननि में कि छा माण्हू स्किल्ड माण्हू जेके आहिनि उहे बॉर्न आहिनि या मेड आहिनि। माण्हू जेको आहे ॼाए ॼाम पैदा थो थिए या उनखे वरी पोइ ट्रेंड करे ॼाम करे सघिजे थो। हिकिड़ो वॾो बहस हलियो। त हिकिड़ा जेके बिहेवियरिस्ट साइंसदान हुआ उन्हनि चयो थे त न भाई माण्हू ॼाए ॼाम पैदा थो थिए। यानी ज़ुल्फ़कार अली भुट्टो, बेनज़ीर भुट्टो, इहे सभु जेके आहिनि इहे ॼाए ॼाम हुआ। इहे बचपन खां ई इन्हनि में हिकिड़ी साइंसदान जी क्वालिटी हुई ऐं इहे पैदा थिया। सही। पर असीं ॾिठोसीं इन ई सिस्टम में इन्हनि ई शख़्सियतुनि जे घरनि में उन्हनि जी औलाद जेका आहे उहा ट्रेंड थी। ठीकु आहे। तो हिकिड़ो वरी ॿियो साइंसदाननि जो लॾो हो जिन चयो त न, स्किल्ड माण्हू जेके आहिनि उहे बॉर्न न आहिनि, दे कैन बी रेज़्ड, तव्हां उन्हनि खे ट्रेंड करे सघो था। पर असां वटि जेको स्किल जो कॉन्सेप्ट आहे न, असां वटि स्किल जो कॉन्सेप्ट आहे कि असां वटि हिकिड़ो फिक्स्ड पैरामीटर आहे ऐं असीं चऊं था त ही चंद कम जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे अचनि था त उहो स्किलफुल आहे, उहो लर्नेड आहे, उहो पढ़ियल लिखियल आहे। बाक़ी जेको आहे उहो अनस्किल्ड आहे। मिसाल के तौरु हाणे जेको माण्हू 4 साल इंजीनियरिंग जी डिग्री वठे थो ऐं मैकेनिकल इंजीनियरिंग जी डिग्री वठे थो, असीं उनखे पढ़ियल लिखियल सम्झूं था, असीं उनखे हिकिड़ी सुठी पघार ते नौकिरी बि ऑफर कयूं था। पर हिकिड़ो माण्हू 20 सालनि खां मैकेनिकल स्टोर खोले वेठो आहे, 20 सालनि खां कार ठाहे थो जंहिंखे असीं मिस्त्री चऊं था। सही। ठीकु आहे। तो असीं उनखे कॾहिं बि नौकिरी न ॾींदासीं जस्ट बिकॉज़ के हू कॾहिं स्कूल न वियो हो, हिकिड़े फॉर्मल प्रोसेस मां न गुज़रियो। तो असीं चऊं था त भाई जेको स्किल्ड पर्सन आहे, जेको लर्नेड माण्हू आहे, जेको पढ़ियल लिखियल माण्हू उहो आहे जेके पनो आहे, जेके कागज़ आहे, जेके कंहिं बि यूनिवर्सिटी जो ठपो आहे। तो असां वटि स्किल जो मूंखे लॻंदो आहे त डेफिनेशन थोरो डिफरेंट आहे। मिसाल के तौरु रशियन साइकोलॉजिस्ट लियो विगॉस्की हिकिड़ो कॉन्सेप्ट ॾिनो हो। उन कॉन्सेप्ट ॾिनो मोर नॉलेजेबल अदर, घण ॼाणू माण्हू केरु आहे। हिकिड़ो मां तव्हांखे मिसाल ॾियां, हिकिड़ो घरु आहे उत्तर सिंध में, जीअं अॻाड़े तव्हां ॻोठनि जी ॻाल्हि कई त भई उते स्कूलनि खे बाउंड्री वाल बि न आहे, जहिड़ा बि आहिनि सभु कुझु आहे। पर तव्हां असां सभिनी खे ख़बर आहे त उते शागिर्दनि जे लाइ, छोकिरनि जे लाइ त पढ़णु मुश्किल आहे, पर न्याणीअ जे लाइ उनखां ॾहूणो मुश्किल आहे। हक़ीक़त आहे। ऐं न्याणीअ खे त हू 5 दर्जे खां पोइ 6 दर्जे खां पोइ स्कूल मोकिलींदा बि कोन। सही ॻाल्हि आहे।
तो मिसाल हिकिड़ो वठूं, हिकिड़ो ॻोठ आहे पिरियालो खां अंदरि कचे जो, उते हिकिड़ो छोकिरो आहे सलीम, ठीकु आहे, ऐं उन जेको आहे उन BA कई शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खां। उन जे ई घर में उन जी अधी आहे सलमा, मिसाल के तौर सलमा 3 दर्जा पढ़ी पोइ मालिकनि जेको आहे इजाज़त न ॾिनी ऐं उहा जेको आहे न वई। हाणे असीं समाज खां पुछूं त केरु पढ़ियल आहे, त समाज चवंदो सलीम पढ़ियल लिखियल आहे, उनखे जी BA थियल आहे, सलमा वीचारी कोन पढ़ी सघी, अणपढ़ियल आहे, 3 खां पोइ घर वेही रही, ठीकु आहे। पर जेकॾहिं सलीम ऐं सलमा खे तव्हां किचन में बीहारियो त हाणे सलीम जेको आहे उहो 0 आहे, सही, हाणे सलमा जेको आहे उहा हिते एक्सपर्ट आहे। पर जे सलीम ऐं सलमा खे तव्हां सिलाईअ ते वेहारियो त वरी बि सलीम जेको आहे उहो 0 आहे ऐं सलमा एक्सपर्ट आहे, ठीकु आहे। तो हाणे रशियन जेको आहे फिलोसोफर जेको विगॉस्की जो कॉन्सेप्ट आहे उहो चवे थो त तव्हां कीअं था चओ त केरु वधीक ॼाणींदड़ आहे, माना सलीम ऐं सलमा में पनो त सलीम वटि आहे, पर किचन में ॼाण सलमा खे वधीक आहे, स्टिचिंग में सिलाईअ में ॼाण जेको आहे उहा सलमा खे वधीक आहे। सही, तंहिंजे करे असांखे ॾिसणो पवंदो त कहिड़ी फील्ड में केरु मोर नॉलेजेबल आहे, ऐं जेको मोर नॉलेजेबल आहे उहो उन फील्ड में पढ़ियल लिखियल आहे, स्किल्ड आहे, लर्नेड आहे, सेखड़ाट छा चइजे सिंधीअ में, हिकिड़ो सिखियल माण्हू आहे। तो इहा स्किल जी कॉन्सेप्ट ऐं हाणे सॼी दुनिया जेको आहे इन ते वञे पई। तव्हां ॾिसो जेके बि दुनिया जी वॾियुनि कंपनीज़ जा जेके हेड्स आहिनि, CEOs आहिनि, सभु ड्रॉप आउट्स आहिनि, के यूनिवर्सिटी ड्रॉप आउट आहिनि, के स्कूल ड्रॉप आउट आहिनि, इहे सभई माण्हू ड्रॉप आउट आहिनि। बिल गेट्स लाइ चवंदा आहिनि त उहो ड्रॉप आउट आहे, मार्क ज़ुकरबर्ग ड्रॉप आउट आहे, इलॉन मस्क ड्रॉप आउट आहे। हाणे इहे वॾियुनि यूनिवर्सिटी जी टेस्ट बि न कढी सघिया या उन्हनि यूनिवर्सिटीज़ में सर्वाइव न करे सघिया, इहे ड्रॉप आउट्स आहिनि। पर सॼी दुनिया में इन्हनि जो हिननि वक़्तु ही क़ाबिज़ आहिनि पंहिंजी स्किल सां, पंहिंजी टेक्नोलॉजी सां। तो स्किल खे जेको आहे उहो ज़रूरी न आहे पने जी, ठीकु आहे। ॾात न पुछे ज़ात जो वहे सो लहे, ठीकु आहे। ॾात जेको आहे उहा ज़ात नथी पुछे, ॾात खे ज़रूरत न आहे, स्किल खे ज़रूरत न आहे त तव्हां उनखे ठपो हणी ॾियो तव्हां वटि स्किल आहे। तो स्किल आहे कंहिं बि शइ जी घण रुखी ॼाण, ऐं सिर्फ़ु ॼाण न, असांखे इहो बि सम्झणो पवंदो त ॼाण जेको आहे तालीम में सफ़ा हेठीं लेवल ते आहे, बिल्कुलु हेठीं लेवल ते। ॼाण जी का वैल्यू कोन्हे, ॼाण खां पोइ उनखे सम्झणु ज़रूरी आहे, ऐं उन सम्झ खां पोइ वरी उनखे रियल लाइफ में अप्लाए करणु ज़रूरी आहे। इन जो मां हमेशह ख़ूबसूरत मिसाल ॾींदो आहियां। मिसाल पाण ब्रेक खां वापसि अची अचूं। बिल्कुलु, नाज़रीन किताब न वञो, तमामु काराइती ॻाल्हि ऐं तमामु अहम डिस्कशन हली रही आहे। नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबुह में राण। नाज़रीन सुबह में राण में हिकु भेरो ॿेहर भलीकार ऐं आकाश कुमार साहब असां वटि महिमान। तमामु अहम ऐं तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि, तमामु अहम जो मौज़ू त कीअं असां वटि स्किल्स जी अहमियत केतिरी आहे, तालीम जी केतिरी अहमियत आहे, ॼाण जी केतिरी अहमियत आहे, ऐं स्कूलनि जूं मोकलूं बि आहिनि, उस्ताद शागिर्द असांखे ॾिसी रहिया आहिनि, असांखे ॿुधी रहिया आहिनि। त तव्हांजे साम्हूं हिकिड़ो रोल मॉडल, हिकिड़ो नौजवान वेठल आहे, तव्हां सिखो ऐं तव्हां ॼाण हासिलु कयो। तव्हां जेको सुवालु हुजे त तव्हां प्रोग्राम में कॉल कयो, हुनजो बि आकाश हिकिड़े बहितरीनु अंदाज़ में जवाबु ॾींदा। अगरि असीं तव्हां हिकिड़ी मिसाल ॾिनी पए, हुन खां पहिरीं मां गॾो गॾु इहो बि सुवालु कंदो हलां त असां वटि जंहिं माण्हू वटि मतिलबु ॼाण न आहे या वरी स्किल्स न आहे त हुनखे बसि चयो त ठीकु आहे हीउ मोगो आहे, हीअ ईअं ई आहे, ऐं हुनखे मतिलबु समाज हिकिड़ो जेको आहे उहो दुकारे छॾे थो ऐं मतिलबु हुनखे एक्सेप्ट ई नथो करे। ऐं बसि चवनि था त डिग्री हुजे हथ में। हिन वक़्तु जेका असां वटि ट्रेंडिंग आहे त डिग्री आहे, छा कंदो असीं BA पास आहियां या MA पास आहियां, इहो नथा ॾिसनि त स्किल हिन में केतिरो आहे, या हिन में ॿिया जेके असांजा सराउंडिंग जा जेके स्किल्स आहिनि उहे हिन में आहिनि या न आहिनि। एतिरे क़दुरु जो असां वटि जेको तरबियत जो वॾो फुक़दान आहे, या असां वटि कंहिं माण्हू खे इज़त ॾियण जो वॾो जेको फुक़दान आहे, उहो जेके समाजी पैरामीटर्स आहिनि उहे बि न आहिनि। यकीनन मां इन सवाल ते अचण खां पहिरियों इन मिसाल मूंखे लॻे थो हाणे इन सवाल खां पोइ वधीक ज़रूरी थी वियो आहे। जीअं तव्हां ॻाल्हि कई न त असां वटि जेके माण्हू ॼाण आहे, जेके स्किल आहे, गॾो गॾु पनो आहे, BA आहे, त पोइ उनजी अहमियत आहे, बाक़ाया कंहिंजी बि अहमियत न आहे।
ॼाण असांखे इहो सम्झणो पवंदो त ॼाण जेको आहे उहा ज़िंदगीअ में उनजी लेवल जेका आहे उहा तमामु बॉटम ते आहे, उनजी का वैल्यू कोन्हे। सही मिसाल के तौरु ऐं हींअर तव्हांखे हिकिड़ो किताबु ॾियां जंहिंमें जहाज़ हलाइण जा 100 तरीक़ा लिखियल आहिनि त सही भाई ही 100 तरीक़ा आहिनि जिन सां जहाज़ हलंदो आहे, हिन सां बि हले सघे थो, हिन सां बि हली सघे थो, हिन सां बि हली सघे थो, हिन सां बि उॾरी सघे थो। अगरि तव्हां उहे 100 जो 100 तरीक़ा रटियो, यादि कयो बिल्कुलु 100% जीअं उन किताब में लिखियल आहिनि, छा तव्हां जहाज़ उॾारे सघो था छा? न यानी जहाज़ उॾारण जी ॼाण त मिली वई, सही 100 तरीक़ा, हिकु न 100 तरीक़ा असांखे ख़बर पइजी विया, पर उन खां पोइ बि जहाज़ उॾारण जी जेका स्किल आहे उहा न आई। सही तो यानी ॼाण जेको आहे उनजी का वैल्यू कान्हे जेसीं ताईं तव्हां उन ॼाणण खां पोइ कंहिं बि शइ खे सम्झो नथा ऐं सम्झण खां पोइ तव्हां उनखे रियल लाइफ में अप्लाई करण जी जेको आहे सघ नथा रखो। सही उर्दू में हिकिड़े राइटर लिखियो आहे, जो सब कुछ जानता है ये जरूरी तो नहीं कि उसे सब कुछ आता है। यानी सब कुछ ॼाणण ऐं सभु कुझु अचण में वॾो फ़र्क़ु आहे। सभु कुझु ॼाणण जेको आहे उनजी का वैल्यू न आहे जेसीं ताईं तव्हांखे उन मां कुझु अचे कोन थो, कुझु करणु नथो अचे। सही तो जेकॾहिं असीं इन पने खे अहमियत ॾियणु स्टार्ट कईसीं, BA खे अहमियत स्टार्ट कईसीं, MA खे अहमियत ॾियणु स्टार्ट कईसीं, पोइ ईअं थींदो जो जीअं असीं ॾिसूं पिया त माण्हू जेको आहे कूड़ियूं डिग्रियूं वठण ते ज़ोर पिया ॾियनि, पैसा भरे डिग्री वठण ते ज़ोर पिया ॾियनि ऐं जेको आहे कॉपी करे डिग्री वठण ते ज़ोर पिया ॾियनि। ऑन दी अदर हैंड जेके माण्हू स्किल जिन वटि आहे, हक़ीक़ी ॼाण आहे, उहे ज़िंदगीअ में शयुनि खे अप्लाई करे सघनि था ऐं असीं उन्हनि खे अहमियत नथा ॾियूं। तंहिंजे करे असां वटि हिकु कूड़ी डिग्रियुनि वारा माण्हू अची था वञनि ऐं हालत इहा थी बचे जो असांजी सिंध में 100 साल पुराणी बैराज जो हिकिड़ो दरवाज़ो बि जेकॾहिं लुड़ी थो वञे त पोइ असांजी यूनिवर्सिटी, हर सिंध जे हर शहर में इंजीनियरिंग यूनिवर्सिटी आहे। सही हर यूनिवर्सिटी सवे इंजीनियर्स जेको आहे पैदा करे पई, पर असांखे हिकिड़ो दरवाज़ो ठाहिण जे लाइ चाइना खां इंजीनियर्स घुराइणा पिया पवनि। हक़ीक़त आहे। ठीकु आहे, पर इहो बि मज़े जी ॻाल्हि हूंदी जॾहिं तव्हांखे इहा ख़बर पए काश कि जंहिं इंजीनियर खे तव्हां चाइना मां घुरायो आहे उन वटि इंजीनियरिंग जी डिग्री कोन्हे पर स्किल अथसि। यानी केॾो असांजे लाइ अलमियो हूंदो जो असांखे ऐं नथो चवां त उहो ईअं आहे, जी हा बिल्कुलु ठीकु आहे, पर जे असांजे लाइ केॾो अलमियो हूंदो जो ख़बर पए त उन वटि डिग्री त कोन्हे, उन वटि पनो त कोन्हे, छो त असीं त डिग्री खे अहमियत था ॾियूं न, असीं त पने खे अहमियत था ॾियूं न। तंहिंजे करे असां वटि जेको लॉट सवे इंजीनियर शागिर्दनि जो निकिरे थो उन मां को हिकिड़ो अहल इंजीनियर न निकितो आहे जेको इन दरवाज़े खे अची ठाहे त भई तव्हांखे चाइना मां घुराइण जी ज़रूरत कोन्हे, आउं इनखे ठाहींदुसि। ठीकु आहे, तो जेसीं ताईं तव्हां पननि खे अहमियत ॾींदा, रियल लाइफ स्किल खे अहमियत न ॾींदा। मां जॾहिं उस्तादनि खे पढ़ाइणु स्टार्ट कयो 2018 में मूंखे पहिरीं ट्रेनिंग ॾिनी सखर IBA यूनिवर्सिटी। असीं सिंध एजुकेशन फाउंडेशन जेके SEF जा स्कूल्स हुआ उन्हनि जे टीचर्स खे ट्रेन करण जो प्रोजेक्ट मिलियो। तो SEF ऐं सखर IBA पाण में MOU साइन कयो ऐं सखर IBA मूंखे हायर कयो त तव्हां उन्हनि खे ट्रेनिंग्स ॾींदा। पर ट्रेनिंग्स ॾियण खां पहिरियां असांखे उस्तादनि जी ट्रेनिंग जे लाइ प्लानिंग करणी हुई न, त माना असां उस्तादनि खे छा था पढ़ाइणु चाहियूं। सही असांखे इहो त भई इहे जेके उस्ताद आहिनि, इहे जेके SEF में पढ़ाइनि था, प्राइवेट स्कूल्स में पढ़ाइनि था, इन्हनि ज़िंदगीअ में अलाए केतिरियूं ट्रेनिंग्स वठी चुका आहिनि। जी हा, या कंहिं बि ट्रेनर खां सुठी ट्रेनिंग ऑलरेडी यूट्यूब ते अवेलेबल आहे, सही मुफ़्त में अवेलेबल आहे। पोइ ही सखर IBA खे SEF एतिरा पैसा छो पई ॾे ऐं उहा छा पई एक्सपेक्ट करे असां मां त असां अहिड़ो कुझु नओं कयूं। सही ऐं असीं इन ते सोचींदा रहियासीं। ख़बर असीं वियासीं फील्ड में ऐं फील्ड में उन SEF जे उस्तादनि खां पुछोसीं, तव्हां हैरान थींदा त उन्हनि उस्तादनि में मिनिमम कम से कम हिकु उस्ताद जूं 3 ट्रेनिंग्स थियल हुयूं ऐं वधि में वधि उस्ताद जूं 9 ट्रेनिंग्स थियल हुयूं। अच्छा, यानी सखर IBA जी ट्रेनिंग खां पहिरियां 9 ट्रेनिंग्स थियल हुयूं। हिकिड़ो उस्ताद अहिड़ा हुआ जंहिंजूं 9 ट्रेनिंग्स, कंहिंजूं 7, कंहिंजूं 6, कंहिंजूं 5, पर कम से कम भी 3 ट्रेनिंग्स हलियूं। यानी अहिड़ो कोई उस्ताद न हो
जंहिंजी का ज़िंदगीअ में पढ़ाइण जी ट्रेनिंग नथी हुजे, सही पर अञा उन्हनि खे ट्रेनिंग जी ज़रूरत आहे। ऐं सम्झां थो त सिख्या जो अमल जेको आहे उहो कंटिन्यूअस हूंदो आहे। जी हाँ ठीकु आहे, उनजो को स्टॉप न आहे। पर असीं जॾहिं उन्हनि वटि वियासीं त जंहिं उस्ताद जूं 9 ट्रेनिंग्स थियल हुयूं, असीं उनखां पुछियोसीं त साईं जेके तव्हां पहिरियां 9 ट्रेनिंग्स कयूं आहिनि उन मां तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो पहुतो आहे? उस्ताद ॾाढो ईमानदार हो ऐं ॾाढो ख़ूबसूरत जवाबु ॾिनई त चई साईं ट्रेनिंग्स में थींदा आहिनि मानियूं भलियूं, पैसा भला, हवाल, उहे क्लास में थोरी ई थींदा आहिनि। क्लास में ॾिसो ॿारनि जे वेहण जे लाइ बेंचूं आहिनि, सही क्लास में ॾिसो पखो लॻल आहे। अहिड़ी गर्मीअ सही में हाणे मां ट्रेनिंग जा कयां जेको एक्टिविटीज़ कराए सघंदुमि। ऐं ईमानदार जवाबु हुयो। टिनि वारे बि साॻियो ई जवाबु ॾिनो। वरी असीं वापसि आयासीं, असीं आयासीं त हाणे जेकॾहिं असां बि त ट्रेनिंग पिया ॾियणु वञूं न, ऐं असां बि अहिड़ी ट्रेनिंग ॾींदासीं, पोइ असां वारी ट्रेनिंग खां पोइ को ॿियो इदारो इंटरव्यू कंदो त पोइ उहो त ॿुधाईंदा भाई असां 9 वारो ॿुधाईंदो मां ट्रेनिंग्स त 10 कयूं आहिनि, सही ॻाल्हि पर आहे अप्लाई हिकिड़ी बि कोन पियो कयां, कीअं अप्लाई कयां? पोइ असीं वापसि वियासीं ऐं असां उन ते प्लानिंग कईसीं त असां वारी जेका ट्रेनिंग हुजणु खपे उहा हिकिड़ी रियल लाइफ क्लासरूम बेस्ड ट्रेनिंग हुजे, जेका सिधी साईं असांजे क्लास मां खणी इहो शागिर्द पंहिंजे क्लास में वञी अपनाए। इनखे इहा एटलीस्ट कंप्लेन न हुजे त हीअ उहा ट्रेनिंग हुई जेका मां अप्लाई नथो करे सघां। सही भली बेंचूं न हुजनि, भली बाउंड्री वॉल न हुजे, भली पखो न हुजे, पर अहिड़ी का सादी सिख्या ॾिजे जेका हू चवे त न इहा मां करे सघां थो पंहिंजे क्लास में। पोइ असीं ॾिठोसीं त जेके पुराणियूं जेके बि उन्हनि जूं ट्रेनिंग्स थियल हुयूं उन में छा पियो थिए त हुननि खे ॿुधायो वियो हो त अमेरिका जो जेको फिलोसोफर आहे एरिक्सन, उहो सिख्या जे बारे में छा थो चए। ठीकु आहे, जीन पियाजे सिख्या जे बारे में छा थो चए, फलाणो फिलोसोफर सिख्या जे बारे में छा थो चए, हू छा थो चए। यानी असीं फॉरेन थियरीज़, फॉरेन फिलोसफीज़ खणी करे सिंध में जिते का सहूलियत कोन्हे, जिते बिजली कोन्हे, जिते बाउंड्री वॉल कोन्हे, जिते सहूलियतूं कोन्हनि, उन उस्ताद खे ट्रेनिंग ॾिनियूंसीं। हाणे फॉरेन जी फिलोसफी खणीसीं ऐं इहो उहो वाहिद रीज़न हो जंहिंजे करे असांजूं सभु ट्रेनिंग्स जेके आहिनि उहे फेल वियूं। ऑन दी अदर एंड असां उन ट्रेनिंग में सोचियोसीं त न असांखे मल्टीमीडिया यानी कंप्यूटर पीपीटी इस्तेमालु करणी आहे, न के वॾा हवाल वॾियूं थियरियूं ॿुधाइणियूं आहिनि। हिननि माण्हुनि खे ॿुधाइणो आहे त ॿारनि खे पढ़ाइबो कीअं। ऐं सभ खां पहिरियां साइकोलॉजी चवे थी, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि आहे जेकॾहिं असांखे कोई उस्ताद ऐं शागिर्द ॾिसनि था त साइकोलॉजी चवे थी ॿार उन उस्ताद खां सिखंदा आहिनि जंहिंखे उहो पसंदि कंदा आहिनि। ठीकु आहे, तव्हां पाण में बचपन में अॼु बि तव्हां खां उहो उस्ताद न विसरियो हूंदो जंहिंखे तव्हां पसंदि कंदा हूंदा। ऐं पसंदि करण जो जेको पहिरियों मयार आहे, पहिरियों ॾिसो तव्हां सभ खां पहिरियां जेको तव्हांजो इंटरेक्शन आहे कंहिं बि माण्हूअ सां, उहो छा आहे, उहो तव्हांजो फिज़िकल लुक आहे। त तव्हांजी ड्रेसिंग, तव्हांजो हेयर स्टाइल, तव्हांजी वॉच, तव्हांजा जूता, तव्हांजो उथणु, तव्हांजो वेहणु, इहो सभु मायना थो रखे हिकु उस्ताद जो क्लास में। छो त ॿार जॾहिं तव्हांखे पसंदि करणु लॻंदो आहे, तव्हांजा कपिड़ा पसंदि कंदो, तव्हांजो हेयर स्टाइल पसंदि कंदो, तव्हांजो ॻाल्हाइणु पसंदि कंदो, तव्हांजो उथणु वेहणु पसंदि कंदो। ॿार जॾहिं तव्हांखे पसंदि कंदो, ॿार तव्हां खां सिखणु चाहींदो। सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। ठीकु आहे, त साइकोलॉजी चवे थी तंहिंजे करे असीं सरकारी उस्तादनि जेके असांजा आहिनि, असीं उन्हनि खे ॾिठो आहे त उन्हनि जो क्लास में वेहण जो तरीक़ो, उन्हनि जो अचण जो तरीक़ो कीअं हूंदो आहे। सही असांखे पंहिंजो पाण खां बिल्कुलु डे वन खां पंहिंजे फिज़िकल लुक खां स्टार्ट करिणो पवंदो त भाई छा मुंहिंजो फिज़िकल लुक अहिड़ो आहे जो आउं क्लास में वञा ऐं ॿारनि खे मुतासिर कयां, माना पंहिंजे लुक सां मुतासिर कयां ऐं पोइ तालीम सां मुतासिर कजे। ठीकु आहे, ॿार खे बहितरीन उस्ताद ऐं उहो उस्ताद जेको उनखे न वणंदो हुजे, इहे ॿई उस्ताद कॾहिं बि न वणंदा आहिनि, कॾहिं बि न विसरंदा आहिनि। हिकु त बहितरीन उस्ताद कॾहिं बि न विसरंदुसि, ॿियो उहो उस्ताद बि न विसरंदुसि जेको हुनखे वणियो ई न हुजे कॾहिं, उहो बि हमेशह यादि हूंदुसि। इहे ॿई उस्ताद, हाणे उस्तादनि खे फ़ैसिलो करिणो आहे त उहे ॿार जे ज़हन में पंहिंजी कहिड़ी शक्ल था ठाहिणु चाहिनि। हिकु बहितरीन उस्ताद वारी जेको हमेशह उनखे वणियो हुजे, या हिकु उन उस्ताद वारी जेको ॿार खे कॾहिं बि न वणियो हुजे। सही। ऐं ॿार जेको आहे न,
अमेरिका में हिकिड़ो प्रेसिडेंट थी गुज़रियो आहे, उन जो ॿारु जॾहिं स्कूल पियो वञे त उन पंहिंजे उस्ताद जे लाइ ख़त लिखियो ऐं पंहिंजे ॿार खे ॾिनई त हीउ जेको आहे ख़त पंहिंजे उस्ताद खे ॾिजांइ। अब्राहम लिंकन उन प्रेसिडेंट जो नालो हो, अमेरिका जे प्रेसिडेंट जो। उन ख़त लिखियो उस्ताद जे लाइ ऐं पंहिंजे ॿार खे ॾिनई त तूं इहो उस्ताद खे ॾिजांइ। ऐं जॾहिं ॿारु उस्ताद खे ख़त ॾिनो त उस्ताद जॾहिं ख़त खोलियो, इहो इंटरनेट ते, यूट्यूब ते, गूगल ते अवेलेबल आहे, ऐं इन ख़त जो अॼु खां 6 साल पहिरियां सिंधी तर्जुमो बि कयो हो त जीअं असांजा सिंधी उस्ताद सम्झी सघनि। इहो उहो ख़त आहे जेको हर उस्ताद खे पंहिंजे खीसे में, पंहिंजे कमरे में, पंहिंजे क्लासरूम में फ्रेम थियल पियल हुजे। उन ख़त में अब्राहम लिंकन, अमेरिका जो प्रेसिडेंट, पंहिंजे पुट जे उस्ताद खे चवे थो, ए अज़ीम उस्ताद, मूंखे ख़बर आहे त तूं करे सघीं थो, पर मुंहिंजे पुट खे सेखारणु चाहीं त उनखे सेखारजांइ 5 रुपया मिलियल खां पंहिंजी कमाईअ जो रुपयो बहितर आहे। ए अज़ीम उस्ताद, तूं इहो सेखारे सघीं थो, पर मुंहिंजे पुट खे इहो ज़रूरु सेखारजांइ त कॉपी करे पहिरियों नंबर अचण खां जेको आहे फेल थियणु बहितर आहे। मुंहिंजे पुट खे सेखारजांइ त उहो हिन आसमान में उॾरंदड़ पखियुनि खे ॾिसे, पहाड़नि ते पंहिंजो पाण जेको आहे निकिरंदड़ गुलनि खे ॾिसे, हिन हवा खे घुलंदे ॾिसे। पर मुंहिंजो ॿारु नंढड़ो आहे, उनखे थोरो टाइम ॾिजां त उहो ई सम्झी सघे त को आहे जंहिं जोड़ियो आहे जहान, उहो हुन कुदरत वारे जी कुदरत खे सम्झी सघे। मुंहिंजे ॿार खे सम्झाइजां त उहो सभिनी जी ॻाल्हि ॿुधे ऐं पोइ उन्हनि ॻाल्हियुनि खे सच जी छाणीअ में छाणे ऐं जेको उन मां सुठो निकिरे उनखे अपनाए बाक़ियुनि खे फिटी करे छॾे। मुंहिंजे ॿार खे ॿुधाइजां त उहो गोड़ में पंहिंजा कन कीअं बंदि करे। मुंहिंजे ॿार खे इहो ज़रूरु सेखारजां त उहो उदासीअ में कीअं मुस्कुराए, उहो ग़म में कीअं टहक ॾे, उहो हर लम्हे खे कीअं एंजॉय करे। तमामु वॾो ख़त आहे, पर हर हिकु लाइन जेको आहे उहा मोतियुनि वांगुरु आहे। ऐं इहो ख़त जेको आहे उहो हर उस्ताद खे पढ़णु खपे त असांखे ॿार खे इहे शयूं सेखारणियूं हुयूं। इहे प्रोफेसर हेनरी कोरी। न्यूज़ ब्रेक ॾांहुं हलूं, पोइ वापसि अचूं था। नाज़रीन, हिकिड़ो नंढिड़ो न्यूज़ ब्रेक आहे, ख़बरूं ॿुधी न्यूज़ स्टूडियो में वरी जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबह मेहरान। नाज़रीन, सुबह मेहरान में हिकु भेरो ॿेहर भलीकार ऐं तमामु ख़ूबसूरत कचहरी। न्यूज़ ब्रेक खां पोइ वापसि आया आहियूं ऐं बिना कंहिं देरि जे हलूं था आकाश ॾांहुं। ऐं आकाश जो जी माना बि तव्हांखे ख़बर हूंदी, आकाश जूं ॻाल्हियूं बि तव्हांखे ख़बर आहिनि। ऐं असां वटि हिकिड़ो वरी ख़ूबसूरत शाइर आहे आकाश अंसारी साहिबु, हुनजी बि हिकिड़ी ठाह त उन समूरी शाइरी कमाल जी आहे। आकाश जे नाले सां जेके माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जी वाक़ई शख़्सियत ऐं उनजी जेका तालीम एजुकेशन समूरनि रुखनि सां उहो आकाश खे वञी छुहंदा आहिनि। सर आकाश लख लाइक़ साईं, वॾी महिरबानी। तो असीं ॻाल्हि पई कईसीं प्रोफेसर हेनरी कोरी हिकिड़ो प्रोफेसर थी गुज़रियो आहे। उहो आर्टिस्ट हो ऐं उन केतिरा ई साल दुनिया जा जग मशहूर आर्टिस्ट ठाहिया। पूरी दुनिया में उन जा जेके आर्ट हो उनजो मशहूर हो, उनजो पिक्चर्स, उनजो पेंटिंग्स जेके उहे मशहूर हो, पर बेचैन हो। कंहिं दोस्त खां पुछियसि थे कि यार आउं दुनिया जो वॾे में वॾो पेंटर आहियां, आर्टिस्ट आहियां, शोहरत बि आहे, सभु कुझु आहे, बेचैन आहियां। दोस्त चयसि त शायदि तूं जेको आहे उहो पंहिंजे भॻवान खां परे आहीं, तंहिंजे करे तूं बेचैन आहीं। अच्छा, शायदि तूं सही थो चईं, मूंखे पंहिंजे भॻवान जे वेझो वञिणो पवंदो। आउं हीअं कंदुसि त आउं भॻवान जी पेंटिंग ठाहींदुसि, पोइ उन जी पूॼा कंदुसि। चई पर भॻवान किथां मिलंदो, भॻवान कीअं हूंदो आहे? हुन चयो भॻवान मासूम हूंदो आहे, बेगुनाह हूंदो आहे,
प्यारो हूंदो आहे। अच्छा अहिड़ो को ठाहियां। ॻोल्हा कयईं ऐं ॻोल्हा कंदे कंदे हिकु मासूम प्यारो ख़ूबसूरत बेगुनाह बाज़ार मां ॿार खणी आयो। ॿार बि मासूम हूंदो आहे, प्यारो हूंदो आहे ऐं बेगुनाह हूंदो आहे। चई मां ॿार जी तस्वीर ठाहींदुमि। उन ॿार खे स्टूडियो में वेहारियईं, उनखे साम्हूं वेहारियईं, उनजी अञा ख़ूबसूरत करे पेंटिंग ठाहियईं, उनखे रंग भरियईं ऐं जॾहिं भरे बीठो त चई वाह, ऐं उहा भित ते हयईं, चई ही मुंहिंजो भॻवानु आहे। तो आउं उनजी पूजा कंदुसि। हाणे मूंखे ज़िंदगीअ में चैन मिलंदो, छो त मां भॻवान खां परे हुयुसि। केतिरा ई साल इहो कंदो रहियो ऐं काफ़ी सालनि खां पोइ साॻियो ई दोस्त वरी मिलियो। यार तुंहिंजी फलाणी पेंट त ॾाढी जेको आहे पेंटिंग ॾाढी महांगी वई ऐं तूं जाम पैसा कमाया। हा यार, कमु त पहिरियां खां घणो आहे, भॻवान जी बि कृपा आहे, भॻवान बि आहे, पर बेचैनी साॻी आहे। सही। दोस्त चयसि त ईअं थींदो आहे जॾहिं माण्हू भॻवान जे वेझो वेंदो आहे त पोइ शैतान तंग कंदो आहे। तो तोखे जेका हाणे जेका बेचैनी आहे, शैतान तोखे बेसिकली भॻवान खां दैत जेको आहे उहो देवता खां परे थो करे। हे अच्छा, पोइ भला हीअं कयां, शैतान जी हिकिड़ी तस्वीर ठाहियां, पोइ रोज़ानो उनखे निंदियां, पोइ वरी भॻवान जी पूजा कयां, सुकून मिलंदो। चई भले करे ॾिस। चई यार शैतान वरी कीअं हूंदो आहे? चई शैतान किनो, गिदलो, गुनहगार अहिड़ो हूंदो आहे। चई वरी अहिड़ी का तस्वीर। पोइ ॻोल्हई, मार्केट में वियो, बाज़ार में वियो, हिकु 22-23 सालनि जो हिकु नौजवान जेको नशे में लथपथ हो, छो त उहो नशे में थी वियो हो त उनजा वार बिखरियल, हाल बुरा, बिल्कुलु गंदो मेरो, उनखे वठी आयो, उनखे स्टूडियो ते विहारियईं, उनजी अञा उनखां बि बुरी करे तस्वीर ठाही, पेंटिंग ठाही ऐं जेको आहे ॾिठई। हाणे हू नौजवान हो 22-23 सालनि जो, उहो उथियो, हुन चयुसि छो ठाही मुंहिंजी तस्वीर? चई ॿुधाए? ॿुधा। चई तूं आहे शैतान? चई मां शैतान आहियां? चई हा। चई पोइ हे केरु आहे? हीउ जेको हिते लॻल आहे? चई इहो मुंहिंजो भॻवानु आहे। चई 22 साल इन ई स्टूडियो में इहा तस्वीर तूं मुंहिंजी ठाही हुई। अच्छा, इहो मां आहियां। 22 साल पहिरियां मासूम फ़रिश्तो बेगुनाह प्यारो मां हुउमि, ऐं 22 सालनि खां पोइ गंदो मेरो गिदलो भी मां आहियां। सवाल इहो थो पैदा थिए त इहो फ़रिश्ता नुमा ॿार 22 सालनि खां पोइ इहो गंदो मेरो गिदलो शैतान नुमा नौजवान कीअं थियो? केरु ज़िम्मेदार आहे? इन में असांजो सॼो समाज ज़िम्मेदार आहे, असांजो उस्ताद ज़िम्मेदार आहे, असांजा पेरेंट्स वालिदैन जेके आहिनि उहे ज़िम्मेदार आहिनि। यानी पूरी सोसाइटी जेको आहे ज़िम्मेदार आहे हिकु फ़रिश्ते खां हिकु जेको आहे शैतान ठाहिण में। तो असां उस्तादनि खे बेसिकली सोचणो पवंदो। असांजी सॼी ट्रेनिंग सखर आईबीए जी इन ते हुई त तव्हांखे फ़रिश्तनि खे, उन्हनि नंढड़नि गुलनि खे पाणी ॾेई वधाए वण कीअं करिणो आहे जीअं उहे समाज खे छांव ॾियनि। सही, उहे समाज खे जेको आहे उहा थधिकार ॾियनि। तव्हांखे अहिड़ा नंढड़ा नौजवान कीअं पैदा करणा आहिनि, असांजी सखर आईबीए जी। ऐं असीं उन ट्रेनिंग में अल्हम्दुलिल्लाह एतिरो कामयाबु थियासीं जो सखर आईबीए खे उन खां पोइ ट्रेनिंग्स जी भरमार थी, जो असांखे न सिर्फ़ु SCF पर अमेरिकन एम्बेसी जेके ट्रेनिंग्स ऑर्गेनाइज़ करे पई उहे बि सखर आईबीए खे मिलियूं। यूरोपियन यूनियन जेके ट्रेनिंग्स ऑर्गेनाइज़ करे पई पाकिस्तान में उहे बि असांखे मिलियूं। यूनिसेफ जेके ऑर्गेनाइज़ करे पई उहे बि असांखे मिलियूं। यानी उहे सभई जो सभई प्रोजेक्ट्स जेके आहिनि पोइ उहे सखर आईबीए खे इवन जो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे तहत केतिरा ई सरकारी स्कूल्स जेके आहिनि उहे सखर आईबीए खे मिलिया त तव्हां इन्हनि सभिनी स्कूल्स खे मैनेज कयो। ऐं हींअर तव्हां खैरपुर जे कचनि ॻोठनि में टंडो मीर अली ॾिसो, करूंडी ॾिसो, इन्हनि ॻोठनि में तव्हां जेके आहिनि उहे स्कूल्स ॾिसो, उते हाई स्कूल आहिनि जेके USAID जी मदद सां ठहिया आहिनि, उहे मैनेज्ड बाय सखर आईबी आहिनि। अमी हैरान थी वेंदा जेके उते तइलीमी जेके प्रैक्टिसिस थियूं हलनि
तव्हां ॾिसंदा त ही जेके आहिनि के कचे में जेके आहिनि के फॉरेन जा स्कूल्स आहिनि। ज़बरदस्त। तो असांजी जेके सॼियूं ट्रेनिंग्स हुयूं उहे हुयूं त तव्हीं स्किल्स खे कीअं प्रमोट कयो, तव्हीं ॿारनि खे सॉफ्ट स्किल्स कीअं सेखारियो, ज़िंदगीअ जूं स्किल्स कीअं सेखारियो, ऐं इन्हनि रटू तोता जेके आहिनि उहे बणाइण खां बहितर आहे त असीं जेको आहे हिकिड़ा हुनरमंद माण्हू पैदा कयूं समाज में। सही। अच्छा, सिंध जी एजुकेशन खे तव्हां हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे जिते 70 लख ॿार स्कूल खां ॿाहिरि हुजनि, ठीकु आहे, जिते वाड़नि में स्कूल तब्दील हुजनि, जिते स्कूलनि में किताब न पहुचनि, जिते जंहिं हिन मुल्क में मतिलबु ॿिटो मयार तालीम हुजे, हिकिड़नि जा ॿार जेको आहे ओ लेवल कनि, हिकिड़नि जा ॿार ऑक्सफोर्ड वारो पढ़नि, हिकिड़नि जो ॿार फेडरल पढ़नि, हिकिड़नि जो ॿार सिंध टेक्स्ट बुक बोर्ड पढ़नि, त उते तव्हां कीअं था ॾिसो सिंध जी तालीमी निज़ाम खे, ऐं गॾो गॾु तव्हां करिकुलम जा माण्हू आहियो, निसाब जा माण्हू आहियो, त निसाब खे कीअं था ॾिसो तव्हां? तमामु बहितरीनु सुवालु आहे। मुंहिंजो हिकिड़ो पुराणो इन ते न्यूज़ आर्टिकल लिखियलु आहे ऐं उन आर्टिकल जो टाइटल आहे डिवाइडेड एजुकेशन कैन नॉट मेक यूनाइटेड नेशन। जीअं तव्हां ॻाल्हि कई, असां वटि जेको तालीम जो जेके सिस्टम आहे उहो कैटेगोराइज़्ड आहे, डिवाइडेड आहे। ग़रीब जे लाइ हिकिड़ो ॿियो स्कूल हूंदो। तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, हिकिड़ो आम ज़हन सम्झंदो आहे त सरकारी स्कूल ऐं प्राइवेट स्कूल, ऐं पोइ सम्झंदो आहे त प्राइवेट स्कूल भला आहिनि ऐं सरकारी स्कूल बुरा आहिनि। पर अचो त तव्हांखे थोरो इन जी गहराईअ में वठी हलां। सिंध में हिकिड़ा सरकारी स्कूल आहिनि जेके प्रियालो, पीरगोठ, बबरलो अहिड़नि ॻोठनि में आहिनि, इन्हनि खे चइबो आहे लोअर पब्लिक स्कूल, यानी जिते के बि फैसिलिटीज़ न आहिनि। ऐं पोइ इन्हनि खां पोइ हिकिड़ा मीडियोकर पब्लिक स्कूल्स आहिनि, जीअं सखर में जेके सरकारी स्कूल्स आहिनि उहे प्रियालो जे सरकारी स्कूल्स खां बहितर आहिनि, उन्हनि जूं बिल्डिंग्स बि बहितर आहिनि, उते बेंचूं बि आहिनि, उते लाइट बि आहे। पोइ उते वरी पोइ असां खां थोरा मीडियोकर फैमिली जा माण्हू जेके आहिनि उते पंहिंजा ॿार मोकिलनि था, इहे मीडियोकर स्कूल्स आहिनि। असां वटि सिंध में इलीट गवर्नमेंट स्कूल्स भी आहिनि। अच्छा। कराची ग्रामर स्कूल जेको आहे या NJV पब्लिक स्कूल कराची में इलीट पब्लिक स्कूल्स भी आहिनि, जिते ग़रीब जो ॿार, मीडिया जो ॿार, सरकारी स्कूल आहिनि पर तव्हां असां नथा पढ़ी सघूं। सही। ठीकु आहे। यानी सरकारी स्कूल्स में भी कैटेगोरीज़ आहिनि त तव्हांजे लाइ हिकिड़ो ॿियो सरकारी स्कूल आहे, वरी पोइ जहिड़ी लेवल आहे उन जे लाइ ॿियो आहे, इलीट जे लाइ ॿियो आहे। ईअं ई प्राइवेट स्कूल्स बि हिकिड़ी कैटेगोरीज़ ठाहियूं आहिनि। हिकिड़ा प्राइवेट स्कूल्स त ईअं आहिनि जो गली गली में मौजूदु आहिनि, 500 रुपया फीस ॾेई करे तव्हां असां सभई पंहिंजा ॿार मोकिलियूं था। हिकिड़ा प्राइवेट स्कूल आहिनि सखर में जिन जी फीस आहे 3000 खां 4000। हिकिड़ा प्राइवेट स्कूल्स वरी अञा इलीट प्राइवेट स्कूल्स आहिनि, निग्ज़र आहे, HSN आहे, ऐं इहे जेके प्राइवेट स्कूल्स आहिनि उते जेको आहे बेकन हाउस स्कूल सिस्टम आहे, सिटी स्कूल सिस्टम आहे। हाणे उते जेको आहे 15 खां 20,000 पर मंथ हिकिड़े ॿार जी फीस आहे ऐं उते इलीट थो मोकिले। इहो त थी वियो सरकारी प्राइवेट स्कूलनि जी कैटेगोरीज़। पर इन्हनि सभिनी खां अलॻि तव्हां वटि वरी हिकिड़ो मदरसा स्कूल सिस्टम भी आहे, छो त मदरसनि में बि असां वटि साइंस बि पढ़ाई वञे थी, कंप्यूटर बि सेखारियो वञे थो, अंग्रेज़ी जी ज़बान बि सेखारी वञे थी, ऐं टेक्नोलॉजी जी तालीम बि ॾिनी वञे थी। उन्हनि वटि बि हिकिड़ो पंहिंजो सिस्टम, बहितरीनु सिस्टम आहे। पर इहे सभई हिक ॿिए खां 180 डिग्री शिफ्ट ते अलॻि आहिनि। यानी सभिनी जो करिकुलम अलॻि आहे, सभिनी जूं टीचिंग प्रैक्टिसिस अलॻि आहिनि, सभिनी जो एनवायरनमेंट अलॻि आहे, सभिनी जा रूल्स एंड रेगुलेशन्स अलॻि आहिनि। तंहिंजे करे इतां जेका ॿार पैदा थींदा, नौजवान पैदा थींदा, उहे कॾहिं बि हिकिड़ी शइ में कॉम्पीट नथा करे सघनि। सही ॻाल्हि आहे। यानी हिकिड़ा ॿार तव्हां ज़ोरीअ क्लर्क थियण जे लाइ, पेऑन थियण जे लाइ, कोर्ट में बैलिफ थियण जे लाइ, जेको सॾु करे उन जे लाइ, या हॉस्पिटल्स में नर्सिस थियण जे लाइ ई पैदा था कयो। ऐं हिकिड़ा ॿार तव्हीं पैदाई जेको आहे DC थियण जे लाइ, AC थियण जे लाइ, ऐं जेको आहे ऑफिसर थियण जे लाइ था कयो। सही ॻाल्हि आहे। तो यानी इहो जेको मयार आहे इहो दुनिया में ॿियनि मुल्कनि में बि आहे। माना ईअं न आहे कि पाकिस्तान में, अमेरिका में भी आहे। अमेरिका में भी इन क़िस्म जो, यानी इलीट जिते भी आहे न, उहो पाण खे डिफरेंट ट्रीट थो कराए।
सही ॻाल्हि आहे, पोइ बिल्कुलु। अमेरिका में हुजे, पोइ पाकिस्तान में हुजे, पोइ इंडिया में हुजे, एलिट चए थो त आउं डिफरेंट एलियन आहियां ऐं मूंखे डिफरेंट ट्रीटमेंट मिले, मां अचां त तव्हां उथी सही। बीहो, मां अचां त माना सभु वरी थी वञनि। ॾिसो जिते बि अमेरिका में बि जेके हिकिड़ी वॾी कैंपेन हली थिए, वाइट स्कूल्स जेके हुआ, घोरनि जी जिते सुपरमेसी हुई, उहे जेके स्कूल्स हुआ उते जेके अफ्रीकन अमेरिकन हुआ, उन्हनि खे इम्पोर्टेंस न पई मिले, सही। उन्हनि खे वेहण ई न पिया ॾियनि, उन्हनि खे पढ़ण ई न पिया ॾियनि। अफ्रीकन अमेरिकन जे लाइ स्कूल हुननि ॿिया ठाहिया हुआ ऐं गोरनि पंहिंजे लाइ जेके आहिनि उहे स्कूल ॿिया ठाहिया हुआ। सही ॻाल्हि तो आहे। इहो सभु ॿिटो मयार जेको असीं चऊं था, इहो जिते किथे आहे, इहो दुनिया में जिते वञो उते आहे। ऐं इहो असल में जेका यूनिवर्सल सिस्टम आहे न, माना सभिनी खे इक्वल शइ प्रोवाइड कजे, इहो आई थिंक एतिरो पॉसिबल बि कोन्हे। त माना जेकॾहिं तव्हां वटि पाकिस्तान में 1 करोड़ ॿार स्कूल था वञनि, त 1 करोड़ ॿार हिकिड़े ई सिस्टम में, हिकिड़े स्कूल में, छो त ॿारनि जो पंहिंजो लर्निंग नीड्स बि त डिफरेंट आहिनि न, जी हाँ। ॿारनि जो पंहिंजो लर्निंग बिहेवियर बि त डिफरेंट आहे न। छो त ॿारु जेको घर खां माहौल खणी थो अचे, उहो ॾाढो इम्पोर्टेंट रोल प्ले कंदो आहे। छो त ॿार जी पहिरीं उस्ताद माउ ऐं पहिरियों स्कूल त घर आहे, जी हाँ। जिते हू 4 खां 4.5 साल जेको आहे गुज़ारे थो ऐं ज़िंदगी जी पहिरीं कंडीशनिंग उतां थिए थी। पोइ उहो बि वॾो रोल प्ले थो करे त तव्हां सभिनी खे हिकु जहिड़ो मयार नथा ॾेई सघो। पर उनखां पोइ जेका तव्हां ॻाल्हि कई त 70 लख ॿार जेके असांजा आउट ऑफ स्कूल आहिनि, असांखे यकीनन उन्हनि ॿारनि जे लाइ सोचणो पवंदो असीं किथे लेक था कयूं जो असां वटि एॾो वॾो नंबर ॿारनि जो जेको आहे उहो स्कूल ताईं पहुची नथो सघे, या वरी उहे 2, 3, 4, 5 ऐं 6 दर्जे खां पोइ उहे ड्रॉप आउट था थी वञनि। सही। पर सिर्फ़ गवर्नमेंट, सिर्फ़ उस्ताद, सिर्फ़ एजुकेशनिस्ट, सिर्फ़ रिसर्चर्स जो रोल न आहे। एज अ पेरेंट, एज एन इंडिविजुअल, असांजो पंहिंजो बि किरदारु आहे। मिसाल के तौर, आऊं पेरेंट आहियां ऐं मुंहिंजी इनकम जेको आहे उहा 15,000 आहे, पर मूंखे 7 ॿार आहिनि, ठीकु आहे, तो यकीनन मां 2 ॿारनि खे पढ़ाइण ई अफोर्ड करे सघां थो। 5 खे अध मां ज़ोरीअ कढी वठंदुमि, भली ॿार न बि चाहे निकिरण स्कूल मां चवंदुमि मां न पढ़ाईंदुमि। सही। तो जेको हाणे असां इन ॿार खे छा काउंट कंदासीं? ड्रॉप आउट काउंट कंदासीं। पर हू ड्रॉप आउट छो पियो थिए? उनजो रीज़न तालीम कोन्हे, उनजो रीज़न स्कूल कोन्हनि, उनजो रीज़न जेको आहे मिनिस्टर कोन्हे, उनजो रीज़न गवर्नमेंट कोन्हे, उनजो रीज़न हुनजी पंहिंजे घर जा हालात या उनजी पंहिंजी फैमिली सर्कमस्टेंसिस आहे। सही, ज़बरदस्त। ब्रेक ते हलंदासीं, ब्रेक खां पोइ वरी वापसि अचूं था। हिकु नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबह मेराण। नाज़रीन, सुबह मेराण में हिकु भेरो ॿीहर भली कर, तमामु काराइती ऐं ख़ूबसूरत कचहरी ॼाण सां भरपूर। आकाश सां हलंदासीं। आकाश, सिंध जी तालीम कीअं बहितर थींदी? सिंध जी तालीम बहितर थियण जे लाइ इहो ज़रूरु सम्झणो पवंदो त तब्दीली जेका आहे उहा स्लो प्रोसेस आहे ऐं ॾुखियो प्रोसेस आहे। रोम वॉज नॉट बिल्ट इन अ नाइट। रोम राति में न ठहियो हो। तब्दीली अचे पई, पर असांखे जेको आहे, छो त तब्दीली स्लो प्रोसेस आहे न, असांखे नज़र न पई अचे। अव्हां शायदि इन ॻाल्हि खां इतफ़ाक़ न कयो, पर मां सिंध गवर्नमेंट खे इन जो ज़रूरु क्रेडिट ॾींदुसि त 2008 खां पोइ उन्हनि उस्तादनि जूं जेतिरियूं बि बैचिस खयूं आहिनि, उहे हिकिड़ा अहल ऐं पंहिंजी टेस्ट पास करे ऐं सही माण्हू जेके आहिनि उहे उन्हनि मां के बि माण्हू, यकीनन जेको आहे उहो बेनिफिट ऑफ डाउट ॾियणो पवंदो। जेको काउंटर आर्ग्यूमेंट आहे त पर्चियूं बि हलंदियूं आहिनि, पैसा बि हलंदा आहिनि, रिश्वतूं बि हलंदियूं आहिनि, सोर्स बि हलंदी आहे, इहो बि हूंदो। पर इन जो जेको वॾो चंक आहे उहो मां सम्झां थो त
वाकई हिकिड़ा पढ़ियल ॻढ़ियल नौजवान 2008 खां पोइ जेके आहिनि उहे सिंध में हींअर तव्हां ॾिठो JEST जी जेका नई पोस्ट थी छो त जेका JEST जी सिंध में पहिरीं बैच आई हुई उन में आउं बि JEST थियो हुउसि ऐं पाण त असांखे यादि आहे असां टेस्ट खां वठी करे ऑर्डर ताईं ऐं उनखां पोइ जॉइनिंग ताईं कॾहिं बि कंहिंखे बि रुपयो बि न ॾिनोसीं रिश्वत जो त भाई असांखे ऑर्डर ॾियो असांखे टेस्ट में पास कयो ऐं ईअं जेतिरा मुंहिंजा दोस्त पास थिया उन्हनि बि कंहिं बि रुपयो न ॾिनो त इहो यकीनन सिंध गवर्नमेंट खे क्रेडिट ॾियणो पवंदो त उन्हनि देरि सवेर इहो रियलाइज़ कयो त अगरि उन्हनि खे एजुकेशन पंहिंजो तइलीमी निज़ाम बहितर करिणो आहे त हिकिड़ा पढ़ियल ॻढ़ियल नौजवान जेके आहिनि उहे उन्हनि खे बेसिकली ॾियणो पवंदो ऐं सखर IBA खे जस हुजे जो उन्हनि इहे टेस्ट कंडक्ट कयूं ऐं ॾाढो ॾुखियो मरहलो हो सखर IBA जे लाइ बि उन्हनि ते बि आङुरियूं खॾियूं त तव्हां जेको आहे हीअं कयो आहे हूअं कयो आहे तव्हां पाण न्यूज़ में उहे न्यूज़ कयूं बि हूंदियूं तव्हां ॾिठो बि हूंदो त ईअं थियो त इहे जेके बैचिस आहिनि न इहे उस्तादनि जी जेके खेप आहिनि इहे असांजी उमेदु आहिनि इहे यकीनन बहितर पढ़ाइनि पिया बहितरीन बि पढ़ाइनि पिया किथे ऐं हिकिड़ा जेके आहिनि न उहे ईअं बि तव्हांखे नज़र ईंदा जो सिस्टम जे वर चढ़ंदा छो त असांखे सम्झणो पवंदो वापसि असां जेकॾहिं साइंस मुंहिंजो तालुक़ु रिसर्च सां आहे तो असां घणो थियरीज़ ऐं रिसर्च खे कनेक्ट कंदा आहियूं दुनिया में हिकिड़ो सियासत साइंसदाननि जो जेके सोशल साइंस सां वाबस्ता साइंसदान हुआ उन्हनि जो लॾो हो जेके फॉलो पिया कनि इंडिविजुअलिज़म खे इनफरादियत खे उहे चवनि पिया त ही जेको समाज आहे उहे इंडिविजुअल्स ठाहिनि पिया माण्हू ठाहिनि पिया असीं समाज खे ठाहियूं पिया असां सां आहे समाज सही ठीकु आहे तो असीं जेको बि कयूं था उहो समाज ते असुर थो रखे ऐं असां सां समाज ठहे थो काफ़ी साल इहो हलियो थिए त हिकिड़ो काउंटर आर्ग्यूमेंट आयो ऐं उन्हनि चयो त न ही समाज जेको आहे उहो पाण पावरफुल आहे ऐं असां ते बि समाज जो ई असर आहे ऐं उन्हनि जेको आहे कॉन्सेप्ट ॾिनो इंडिविजुअलिज़म जे अगेंस्ट स्ट्रक्चरलिज़म तो ही चवनि पिया त इनफरादी जेके माण्हू आहिनि उहे समाज खे ठाहिनि पिया ऐं ही चवनि पिया त न समाज जेको आहे उहो माण्हुनि खे ठाहे पियो समाज पावरफुल आहे ऐं माण्हुनि खे बि उहो पियो हलाए ही पिया चवनि न माण्हू पावरफुल आहे ऐं समाज उहो पियो ठाहे इन तां मूंखे हिकिड़ो बहितरीन हिकिड़ी लाइन यादि थी अचे त तव्हां कहाणियूं ठाहींदा इंसान कहाणियूं ठाहींदो आहे या कहाणियूं इंसान खे ठाहींदियूं आहिनि सही यानी हिकिड़ी त कहाणी असां था ठाहियूं माना आकाश कुमार जेको आहे प्रियालो खां निकितो पोइ जेको आहे महिनत कयसि पोइ पढ़ियो पोइ नौकरियूं कयसि पोइ अमेरिका ताईं पहुतो त हिकिड़ी त आकाश कहाणी ठाही ठीकु आहे त छा आकाश कहाणी ठाहे थो या थी सघे थो तव्हां आकाश खां पुछो ऐं उहो तव्हांखे चवे त न यार मुंहिंजी इंस्पिरेशन हिकिड़ो उस्ताद हुयो जेको प्रियाले मां निकितो महिनत कयसि 4 नौकरियूं कयसि ऐं अमेरिका में पहुतो मां बि ख्वाबु ॾिठो हो त मां इन वांगुरु थींदुमि त उन उस्ताद जी कहाणीअ आकाश खे ठाहियो या आकाश कहाणी ठाही सही ठीकु आहे तमामु ख़ूबसूरत ख़्यालु आहे न त इंसान कहाणियूं थो ठाहे या कहाणियूं इंसान थियूं ठाहिनि ठीकु आहे हिनखे ईअं ई वॾो बहस ते हलियो त इंसान समाज था ठाहिनि या समाज इंसान थो ठाहे मिसाल के तौर पाण हिते वेठा कॉल ते काफ़ी देर खां दोस्त आहिनि असां सां गॾु स्पोर्ट्स जा एंकर आहिनि ऐं गॾो गॾु रांदियुनि जे हवाले सां मेहरान TV जो हिसो हूंदा आहिनि ऐं घणे भाङे रांदियुनि ते ख़ूबसूरत उहो तज़ियो कंदा आहिनि T20 वर्ल्ड कप जी जेका स्पेशल असांजी ट्रांसमिशन हुई उनजो बि हिसो आहिनि सो एस एम नदीम साहब असां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सर एस एम साहब कैसे हैं आप अल्हम्दुलिल्लाह आप ठीक हैं अल्लाह का शुक्र सर जी क्या अपडेट है T20 वर्ल्ड कप की अभी T20 वर्ल्ड कप में बड़ा जो है वो सिचुएशन बड़ी गंभीर हो गई है 2 टीमें ऐसी हैं जिन्होंने क्वालिफाई किया है इंडिया और इंग्लैंड बाकी जो है वेस्ट इंडीज साउथ अफ्रीका अफगानिस्तान और ऑस्ट्रेलिया इनमें से 2 टीमों ने क्वालिफाई करना है और अफगानिस्तान में काफी अपसेट किए और उसमें से जो है परसों देखने में आया कि उन्होंने जो है ऑस्ट्रेलिया को जो
तकरीबन 40 के ऊपर रन से जो है शिकस्त दे दी। ये बहुत बड़ा अपसेट था। तो अब देखना ये है कि जो फर्दर जो है रन रेट पर भी जाएगी बात, इनको भी खेलने और रन रेट भी जो है बेहतर करना है। तो उस हवाले से जो अभी आपको पता है कि मैचेस जो जैसे अभी चल रहे हैं तो जो वो रन जो अभी जो बार बनता जा रहा है, अब रन जो है होने लगे क्योंकि अमेरिका से सारे वेस्ट इंडीज में जो है शिफ्ट हो गए मैचेस। तो अमेरिका के अंदर जो है वो डॉपिंग की किसी जिसकी वजह से जो है स्कोर नहीं हो पा रहे थे। सही, ठीक। अच्छा, क्या सूरत हाल देख रहे हैं, आगे क्या होने जा रहा है? नहीं, मुझे तो लगता है कि जो वो इस महामुकाबले में जो फाइनल जो होगा वो इंग्लैंड की टीम ऐसी नजर आ रही है। इंग्लैंड जो है वो नीचे से आई है ऊपर, जब वो टीम नीचे से आती है क्योंकि सर्वाइव किया इन्होंने सुपर 8 में आने के लिए भी, अभी ये काफी अच्छा परफॉर्म कर रहे हैं इंग्लैंड की टीम और इंडिया। इन दो के दरमियान में देख रहा हूँ कि जो वो फाइनल खेला जाएगा। अभी दो टीम का मतलब क्वालिफाई करना सेमीफाइनल के लिए बाकी है। सही, ठीक। पाकिस्तानी क्रिकेट टीम की खबर दें, वो कहाँ पर है, कहाँ क्या मसरूफियात हैं? पाकिस्तानी टीम तो अभी वो पीसीबी ने कैंप अनाउंस किया है प्लेयर्स का, जो हाई परफॉर्मेंस कैंप, उसमें जो वो प्लेयर्स की अभी है कि काफी कुछ होगा पीसीबी में, और पाकिस्तान टीम के साथ भी जो वो काफी प्लेयर्स जो वो शायद जो फारिग हो जाए। हो सकता है बाबर आजम को शायद जो कप्तानी से भी हाथ धोना पड़े। क्योंकि देखें जब टीम बनती है तो कप्तान की आरा सबसे ज्यादा मुकदम होती है और उसका मतलब बड़ा रोल होता है, कप्तान, कोच और चीफ सिलेक्टर वगैरह। तो अब देखना ही है कि आने वाले वक्तों में मोहसिन नकवी साहब क्या जो है वो डिसीजन लेते हैं, क्योंकि अभी बांग्लादेश की टीम में भी पाकिस्तान आना है, फिर पाकिस्तान भी जाएगा डिफरेंट कंट्रीज में। तो क्रिकेट तो है, पर ये कि टीम में बेहतरी जो इनका 2017 में भी यही लोग थे, यही प्लेयर थे तकरीबन, जो सरफराज अहमद कप्तान थे, उसमें बाबर आजम भी थे, रिजवान भी थे, आफरीदी भी थे, मोहम्मद आमिर भी थे। तो वो परफॉर्मेंस पाकिस्तान जो उस टाइम पर जो चैंपियन बना, चैंपियंस ट्रॉफी का फर्स्ट टाइम, बिल्कुल। और आपकी परफॉर्मेंस में दिन रात का फर्क है, उनकी बॉडी लैंग्वेज, उनका खेलना, फिटनेस। अब ये ऐसा क्या हुआ है कि जिसकी वजह से पाकिस्तान जो सुपर 8 में भी क्वालिफाई नहीं कर पाया। हालांकि बांग्लादेश जैसी टीम ने कर लिया, यूएसए ने कर लिया, अफगानिस्तान ने कर लिया, ये टीमें क्वालिफाई कर गई, लेकिन पाकिस्तान जो है वो जिसका क्रिकेट के अंदर एक बड़ा नाम है और मकाम है, वो जो है वो सुपर 8 में क्वालिफाई नहीं कर पाया। ये एक अफसोस का मकाम रहा पाकिस्तानी साइकिल के लिए भी, और मतलब कि जो पूरी दुनिया के क्रिकेटर हैं उनके लिए भी जो है वो बड़ा वो था, सरप्राइज था कि पाकिस्तान जो है क्वालिफाई नहीं कर पाया। सही। अच्छा एसएम नदीम साहब, ये क्या हल है क्या, मतलब कि एक सीरीज के बाद जो है खिलाड़ियों को निकाल दो, कप्तान को हटा दो, फिर उसके बाद आ जाओ, फिर वो भी टीम फेल हो जाए, क्या बेहतरी किस तरीके से आएगी? देखिए हमारे यहाँ पिछले 2-3 साल देख लें, उसमें इमरान खान साहब जब आए थे, वजीर आजम बने थे, तो रमीज राजा आए थे नजीम सेठी साहब को हटाकर, ठीक है। ये 4-5 जो चेयरमैन चेंज हुए हैं उसकी वजह से सिस्टम डेफिनेटली डिस्टर्ब होता है, ठीक है। मोहसिन नकवी साहब आए, अब वो असरात जो है ग्रास रूट लेवल नीचे तक जाते हैं प्लेयर्स, मतलब जो हमारे जो जूनियर सतह के प्लेयर्स हैं, क्योंकि पॉलिसी चेंज हो जाती है, पॉलिसी मेकर चेंज हो जाते हैं, सिलेक्टर चेंज होते हैं, कोचेज चेंज होते हैं, तो वो सारे असरात जो है प्लेयर्स के अंदर डेफिनेटली आते हैं। तो हमें चाहिए कि यूनिवर्सल टाइप का जो है वो आईन या कॉन्स्टिट्यूशन बना दें और उसका एक सिस्टम बना दें, ताकि जो है वो सिस्टम को कोई ना हिलाए, चेयरमैन कोई भी आए या डायरेक्टर डोमेस्टिक कोई भी आए। अब वो सारी चीजें पता है आपको, तो ऊपर जो अथॉरिटी बैठी होती है उनकी यहाँ पर हो रहा होता है सब कुछ, तो फिर वो असरात जो आपको नजर आते हैं और वो आपने फॉर्मुला भुगत लिया, या वर्ल्ड कप के अंदर आप सुपर 8 से भी बाहर होगा। सही, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। अच्छा, और वैसे अगर अपन वापस T20 वर्ल्ड कप पे आए तो सबसे ज्यादा चांसेस किसके हैं, किसके हाथ में जा रहा है, वर्ल्ड कप की ट्रॉफी किसके हाथ में जा रही है? देखें जब 50 ओवर का वर्ल्ड कप हुआ तो उसमें इंडिया की टीम हाथ कर गई थी, उसमें राउंड के और जो सेमीफाइनल समेत कोई भी मैच नहीं आ रहा था, फाइनल में जाके वो हार गए थे। तो इसमें थोड़ा T20 में कितना मुश्किल होता है, क्योंकि 2-3 प्लेयर अगर अच्छी परफॉर्मेंस दे देते हैं तो 70-75 रन कर दे, एक प्लेयर जो 2-3 आउट कर दे, अच्छी फील्डिंग कर दे, तो वो टीम जो है वो जीतने पर आ जाती है। तो मेरे हिसाब से जो मैं समझता हूँ वेस्ट इंडीज या इंग्लैंड जो है उनमें से शायद जो एक टीम जो है वो जीत पाएगी अगर वेस्ट इंडीज क्वालिफाई करती है, क्योंकि वेस्ट इंडीज में जो प्लेयर्स हैं सारे अग्रेसिव हैं और वो बड़ा अच्छा जो है वो हिटर भी मौजूद है उनके पास, और वो T20 फॉर्मेट उनको सूट करता है वेस्ट इंडियन प्लेयर्स को।
ठीक है सर जी, बहुत शुक्रिया एस एम नदीम साहब, बहुत शुक्रिया, आपने अपडेट्स दी। नाज़रीन रांदियुनि जूं पाण अपडेट्स ॿुधियूंसीं, हिकिड़ो नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सुबह में राण। नाज़रीन सुबह में राण में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं तमामु ख़ूबसूरत ऐं कराइती कचहरी। आख़िर साहब, स्कॉलरशिप परॾेह में कीअं मिलनि थियूं ऐं सिंध नौजवाननि खे कहिड़ियूं कहिड़ियूं वेबसाइटूं या कीअं तयारी करणु घुरिजे, कीअं उहे अमेरिका पहुचनि, कीअं उहे इटली पहुचनि, कीअं उहे ॿियनि मुल्कनि में पहुचनि? सिंध जो नौजवान जेको आहे सभ खां पहिरियों ई उन्हनि खे शॉर्टकट्स खां निकिरणु खपे। वाह, ज़िंदगीअ में शॉर्टकट्स न आहिनि। सही। ज़िंदगीअ में कंसिस्टेंसी, डेडिकेशन, सिंसियरिटी खपे थी। रही ॻाल्हि स्कॉलरशिप जी, अमेरिका जे लाइ ख़ासि करे, छो त आउं उते आहियां त उन जे लाइ ख़ासि करे मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, हर लेवल जे शागिर्द जे लाइ स्कॉलरशिप्स आहिनि। ठीक। शुरू था कयूं पाण स्टूडेंट्स जेके स्कूल लेवल जा ॿार आहिनि, जेके ॿार 9th क्लास पास आहिनि, 15 सालनि खां 17 सालनि जा आहिनि, उन्हनि जे लाइ अमेरिका जी हिकिड़ी स्कॉलरशिप ईंदी आहे ऐं उन प्रोग्राम खे चइबो आहे यस कैनेडी ल्यूगर प्रोग्राम। हिन प्रोग्राम में जेके 9th जा पास ॿार आहिनि उहे अप्लाई कंदा आहिनि। उन्हनि जी टेस्ट जेको आहे अंग्रेज़ी जी टेस्ट, रीडिंग, राइटिंग, लिसनिंग ऐं स्पीकिंग जी टेस्ट थींदी आहे। उहा कॾहिं सिंध जे ॿारनि जी हैदराबाद में रखंदा आहिनि, कॾहिं कराची में रखंदा आहिनि ऐं उहा टेस्ट पास करण खां पोइ हिकिड़ो इंटरव्यू थींदो आहे ऐं जेके ॿार सिलेक्ट थींदा आहिनि उहे साल जे लाइ अमेरिका वेंदा आहिनि फुली फंडेड। ज़बरदस्त। ऐं अमेरिका में हिननि ॿारनि खे हिकु फैमिली मिलंदी आहे, होस्ट फैमिली, यानी ही पंहिंजे होस्ट माउ पीउ सां गॾु रहंदा, छो त ही नंढी उमिरि जा ॿार आहिनि। हिननि खे जेको आहे पूरो घर जो माहौल मिलंदो आहे जंहिंसां साल हे रहंदा, उहा फैमिली हिननि खे घुमाईंदी, खाराईंदी, पीआरींदी ऐं हे साल उते पढ़ंदा ऐं साल खां पोइ वापसि ईंदा। बहितरीन प्रोग्राम आहे। 15 सालनि खां 17 सालनि ताईं जेके असांखे दोस्त ॾिसनि पिया, हुननि जा नंढड़ा ॿार जेकॾहिं इन उमिरि में आहिनि त उहे यस कैनेडी ल्यूगर प्रोग्राम गूगल कनि ऐं इन में पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु अप्लाई कराइनि। हाणे इन खां पोइ जेके मथे आहिनि यूनिवर्सिटी लेवल ते यानी इंटर खां पोइ हिकिड़ा त सेमेस्टर एक्सचेंज प्रोग्राम आहिनि। ठीकु आहे, यानी हिकिड़ो प्रोग्राम त इहो आहे त तव्हां इंटर कई ऐं पोइ तव्हां बैचलर्स डायरेक्ट करणु विया अमेरिका। सही। असां वटि हिकिड़ो आम तासुर आहे त बैचलर्स लेवल ते अमेरिका में फंडिंग न मिलंदी आहे, जेको सही आहे। छो न मिलंदी आहे? छो त अमेरिका में जेके प्रोफेसर्स हूंदा आहिनि उन्हनि वटि रिसर्च जी फंडिंग हूंदी आहे ऐं बैचलर्स अंडरग्रेड जा ॿार रिसर्च न कंदा आहिनि, तंहिंजे करे हू ज़्यादातर स्कॉलरशिप्स ऐं फंडिंग जेको आहे उहे मास्टर्स ऐं PhD जे स्टूडेंट्स खे ॾींदा आहिनि जेके रिसर्च करणु ईंदा आहिनि। पर जेकॾहिं कोई बैचलर्स करणु चाहे थो ऐं उनखे स्कॉलरशिप खपे थी त उनजो बि सभ खां पहिरियां स्टेप इहो आहे त उहो अमेरिका में एडमिशन वठे। एडमिशन वठण खां पोइ अमेरिका जी हर यूनिवर्सिटी में नीड बेस्ड फंडिंग हूंदी आहे इंटरनेशनल स्टूडेंट्स जे लाइ ऐं उन फॉर्म खे चइबो आहे ISFA स्कॉलरशिप फॉर्म। उहो तव्हां ISFA भरींदा ऐं तव्हांखे यूनिवर्सिटी जेको आहे तव्हांजी फीस जेको आहे उहा माफ़ु कंदी। डिपेंड्स के यूनिवर्सिटी वटि केतिरी फंडिंग आहे। 100% माफ़ बि थी सघे थी, 80, 70, 50, 60% बि माफ़ थी सघे थी। उन खां पोइ अमेरिका में हर ॿार जेको बैचलर्स करणु थो अचे ऑन कैंपस यूनिवर्सिटी में एतिरियूं जॉब्स हूंदियूं आहिनि जेतिरा शागिर्द न हूंदा आहिनि। यानी तव्हां जेके बि असांजा ॿुधंदड़ आहिनि ऐं बैचलर्स करणु वञणु चाहिनि था त हिकिड़ो त तव्हांखे ISFA मां ज़रूरु कुझु न कुझु परसेंटेज मिलंदो ऐं तव्हांजी फ़ी कवर थी वेंदी। उन खां पोइ तव्हां उन यूनिवर्सिटी में ऑन कैंपस जॉब करे पंहिंजे जेको आहे फीस कढी सघो था। तो बैचलर्स जे लाइ इहो आहे। अगरि के ॿार बैचलर्स हिते था कनि त उन्हनि जे लाइ हिकिड़ो प्रोग्राम ईंदो आहे यू ग्रेड प्रोग्राम, जेको 2nd ईयर जो जेको असांजो यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ ॿार आहे ऐं 3rd ईयर जो ॿार उहे अप्लाई करे सघनि था ऐं इहो आहे 1 सेमेस्टर एक्सचेंज प्रोग्राम। हिकिड़ो सेमेस्टर ॿार उते पढ़णु वेंदा। सही। ऐं अगरि हिन में बि को ॿार नथो थिए
त ॿार जे 3rd ईयर में वरी हिकिड़ो ॿियो प्रोग्राम ईंदो आहे जॾहिं असांजो ॿारु हितां जी यूनिवर्सिटी जे 3rd ईयर में आहे, उन प्रोग्राम खे चइबो आहे सूसी प्रोग्राम, SUSI। उहो जेको आहे 6 हफ़्तनि जो अमेरिका जो फंडेड, फुली फंडेड प्रोग्राम हूंदो आहे जंहिंमें असांजा ॿार एक्सचेंज ते वञी सघनि था। उन खां पोइ जॾहिं बैचलर्स में बि कंहिं स्कॉलरशिप में न विया ऐं जेके असांजा ॿार, जेके असांजा नौजवान मास्टर्स जे लाइ वञणु चाहिनि था, उन्हनि जे लाइ इलाही सारियूं स्कॉलरशिप्स आहिनि। पहिरीं स्कॉलरशिप त फुल ब्राइट स्कॉलरशिप आहे, जेका पाकिस्तान ऐं अमेरिका जी गवर्नमेंट में पाण में MOU साइन थियल आहे ऐं उन में जेको आहे तव्हां वेंदा ऐं तव्हांजी फुली फंडेड जेको आहे फीस माफ़ हूंदी, फुली फंडेड डिग्री हूंदी, तव्हांखे स्टाइपेंड बि मिलंदो। पर कॉम्पिटेटिव प्रोसेस आहे, जेको आहे तमामु महिनत करणी पए थी। उन खां पोइ ॿियो प्रोग्राम आहे मास्टर्स जे लाइ, त तव्हां मास्टर्स करणु चाहियो था अमेरिकन यूनिवर्सिटी में, त तव्हां अमेरिका जे टॉप 100, टॉप 200 या टॉप 300 यूनिवर्सिटी, जेका वर्ल्ड जूं टॉप 100, टॉप 200 ऐं टॉप 300 यूनिवर्सिटीज़ आहिनि, उन्हनि में एडमिशन वठो। उन खां पोइ स्कॉलरशिप आहे, इन स्कॉलरशिप खे चइबो आहे पाक US नॉलेज कॉरिडोर। इन स्कॉलरशिप जे तहत इहा स्कॉलरशिप चाहींदी आहे त तव्हांजी एडमिशन थियल हुजे। अगरि तव्हांजी एडमिशन वर्ल्ड जे टॉप 100 यूनिवर्सिटीज़ में आहे त तव्हांजी सॼी फीस माफ़ असीं कवर कंदासीं। टॉप 200 में आहे त पोइ फ़ी कवर कंदासीं, बाक़ी रहण खाइण पीअण जा एक्सपेंसिस तव्हां पाण कंदो। ऐं टॉप 300 में आहे त वरी पोइ उन लेवल ते स्कॉलरशिप आहे। इन स्कॉलरशिप जो नालो मां वरी रिपीट थो कयां, पाक US नॉलेज कॉरिडोर। इन में तव्हांखे एडमिशन वठणी आहे ऐं पोइ फंडिंग तव्हांखे पाकिस्तान गवर्नमेंट ॾींदी। सही, इहा मास्टर्स जे लाइ ऐं इहा ई PhD जे लाइ बि आहे। इन्हनि सभिनी खां अलावा जेके PhD ऐं मास्टर्स जूं हिकिड़ियूं डायरेक्ट स्कॉलरशिप्स आहिनि, उन्हनि में कोई बि अप्लाई नथो करे। जीअं मूं कॾहिं इन फुल ब्राइट या जेके बि तव्हांखे स्कॉलरशिप्स ॿुधायूं, मां कॾहिं बि इन्हनि लाइ अप्लाई न कयो। मां डायरेक्ट यूनिवर्सिटीज़ खे अप्लाई कयो ऐं हिन वक़्तु टेक्सास A&M जी जेको आहे कंहिं बि PhD स्टूडेंट खे जेका वॾे में वॾी फंडिंग मिलंदी आहे, उहा मूंखे आहे। ठीकु आहे, तो तव्हां उन जो प्रोसेस इहो आहे त तव्हां कंहिं बि यूनिवर्सिटी में पंहिंजे फील्ड में अप्लाई कयो, एडमिशन वठो। US में छा थींदो आहे, का बि यूनिवर्सिटी अगरि तव्हांखे PhD जी एडमिशन ॾींदी त पोइ फंडिंग बि ज़रूरु ॾींदी। ज़रूरु। यानी यूनिवर्सिटीज़ त ईअं बि चवंदियूं आहिनि त तव्हां अगरि 15 दिसंबर खां पहिरियां एडमिशन जे लाइ अप्लाई था कयो त तव्हांखे फंडिंग जे लाइ अलॻि एप्लीकेशन मोकिलण जी ज़रूरत नाहे। असीं इन ई एप्लीकेशन ते तव्हांखे फंडिंग ॾेई छॾींदासीं। राइट, तो तव्हांखे उन्हनि वटि एतिरी रिसर्च जी फंडिंग हूंदी आहे, हर प्रोफेसर वटि अलॻि रिसर्च फंडिंग हूंदी आहे, जिन खे दुनिया मां PhD स्टूडेंट्स घुराए करे, छो त उहे अकेला त रिसर्च न कंदा, उन्हनि खे त टीम खपे ऐं टीम जेको आहे असीं कंदासीं जेके PhD जा हूंदा आहिनि। तो जेके डायरेक्ट स्कॉलरशिप्स आहिनि उन में ईअं आहे त तव्हां एडमिशन वठो, यूनिवर्सिटी तव्हांखे फंड कंदी, तव्हां कंहिं बि प्रोफेसर हिकिड़े सां कमु कंदा, उहो प्रोफेसर तव्हांखे फंड कंदो ऐं तव्हांजी फीस माफ़, हेल्थ इंश्योरेंस पेड, एवरीथिंग इज़ पेड ऐं यूनिवर्सिटी तव्हांखे हिकिड़ो हैंडसम स्टाइपेंड ॾींदी। तो यानी क्लास 9th जे ॿारनि खां वठी PhD लेवल ताईं हर एज जे लाइ अमेरिका में स्कॉलरशिप्स आहिनि। पर हिकिड़ो बहितरीनु सवाल ईंदो आहे नौजवाननि जे लाइ। अॼुकल्ह मां हिते पाकिस्तान आहियां त जिते बि नौजवाननि सां कचहरी कजे थी, पोइ नौजवान जेको आहे ॾाढी बहितरीनु ॻाल्हि था कनि। त उहे नौजवान चवनि था, साईं आऊं सखर IBA में अप्लाई कयुमि, पर अॼुकल्ह ॾाढो ॾुखियो थी वियो आहे उते एडमिशन हासिलु करणु। ठीकु आहे, त नौजवाननि खे तव्हांजे चैनल जे तवसो सां मां ॿुधाईंदो हलां त अगरि सोलो हुजे हा त पोइ सखर IBA में तव्हां न वञो आहे, ॾुखियो आहे, तंहिंजे करे ई त तव्हां सभु वञणु चाहियो था। लाहौर वञणु सोलो आहे, तंहिंजे करे सभई माण्हू लाहौर जे लाइ कोन था सिकनि, अमेरिका लाइ सिकनि था, छो त अमेरिका वञणु ॾुखियो आहे। तो ज़िंदगीअ में इन्हनि शयुनि खां हारायो न त इहो ॾुखियो आहे। इन्हनि खां जेको आहे ॾुखियूं शयूं तेसी ताईं आहिनि जेसि ताईं ला हासिल आहिनि। जॾहिं शइ हासिल थी वञे तॾहिं का शइ ॾुखी न आहे। सिर्फ़ु 3 शयूं खपनि थियूं, डेडिकेशन, कमिटमेंट ऐं सिंसियरिटी।
सही ये सभु स्कॉलरशिप्स आहिनि, नौजवान अप्लाई कनि, उन्हनि खे का बि हेल्प खपे उहे असां ताईं, असां जहिड़ा ॿिया दोस्त बि अमेरिका में आहिनि उन्हनि सां बि राब्तो करे सघनि था। उन्हनि खे का शइ, छो त उन्हनि खे ज़ाहिर आहे रिकमेंडेशन लेटर्स लिखणा पवंदा, उन्हनि खे स्टेटमेंट ऑफ पर्पज़ लिखणो पवंदो, एप्लीकेशन फॉर्म फिल करण में मदद खपंदी, त उहे कंहिं महिल बि असांखे अप्रोच करे सघनि था ऐं असां हर वक़्तु राज़ी आहियूं उन्हनि खे गाइड करण जे लाइ। तमामु ख़ूबसूरत, तमामु अहम इहा डेडिकेशन आहे ज़ाहिर नौजवाननि जे लाइ। आकाश पाण कीअं पहुतो हुते, कीअं ख़्यालु आयो त अमेरिका वञणु घुरिजे, हिते जॾहिं ट्रेनिंग हलियूं पिए, एजुकेशन में तव्हां आहिनि हुआ, ऐं उनखां पोइ इन फ्यूचर प्लानिंग छा आहे? ॾाढो बहितरीनु सुवालु आहे। मूंखे यादि आहे 2022 में सखर IBA में असीं यूरोपियन यूनियन जो हिकिड़ो प्रोजेक्ट स्टार्ट कयोसीं ऐं उनजी पहिरीं ब्रीफिंग ट्रेनिंग हुई जंहिंमें यूनिसेफ जी डेलीगेशन असां वटि सखर IBA आयल हुई ऐं उन यूनिसेफ में जेको प्रोजेक्ट हेड हुयो उहो डॉक्टर क्रिश्चियन, अञा बि पाकिस्तान में आहे, जर्मन स्कॉलर हुयो, उहो पाकिस्तान में आयल हो। तो असीं जेका 3 ॾींहंनि जी ब्रीफिंग मीटिंग हुई उन में हासीं, ट्रेनिंग्स में हासीं। पहिरियों ॾींहुं बहितरीनु गुज़रियो, ट्रेनिंग जो ब्रीफिंग ॾिनीसीं त हिन प्रोजेक्ट खे कीअं खणी हलिबो। अञा असीं प्रोजेक्ट स्टार्ट था कयूं, सही, हिन प्रोजेक्ट खे कीअं खणी हलिबो, ऐं आउं उन प्रोजेक्ट जो मॉनिटरिंग एंड एवेल्युएशन ऑफिसर हुयुमि। त यानी पूरो प्रोजेक्ट जेको हले पियो उनजी मॉनिटरिंग ऐं एवेल्युएशन मूं ते हुई, शुरू खां वठी आख़िर ताईं। त असां प्रोजेक्ट स्टार्ट कयो आहे, मॉनिटरिंग एंड एवेल्युएशन ऑफिसर आहियां आउं, पहिरीं ब्रीफिंग मीटिंग आहे, पहिरियों ॾींहुं गुज़री वियो आहे, ॿियों ॾींहुं गुज़री वियो आहे, 3 ॾींहं असीं लंच करे डॉक्टर क्रिश्चियन ऐं मां बीठा आहियूं त डॉक्टर क्रिश्चियन मूंखां सवाल थो करे त आकाश तव्हांखे कोई कॉल आई आहे? मूं चयो कॉल कंहिंजी? चई तव्हांखे कोई कॉल न आई आहे? मां चयुमि न आई आहे। चई ईंदव ऐं अचेव त पोइ ॿुधाइजो। मूं चयो ठीकु आहे। इतफ़ाक़ ईअं थियो जो, छो त कॉल त अचणी हुई, इतफ़ाक़ ईअं थियो जो असीं अञा 5-7 मिंट उते ई बीठा हुआसीं ऐं हिकिड़ी कॉल आई ऐं आउं कॉल अटेंड कई त उतां हिकु फीमेल ॻाल्हायो ऐं उन चयो त आउं वर्ल्ड बैंक जी नुमाइंदी आहियां ऐं पाकिस्तान में असीं एजुकेशन जे प्रोजेक्ट ते कमु कंदा आहियूं। तव्हांजे लाइ डॉक्टर क्रिश्चियन असांखे रिकमेंड कयो आहे, तव्हां असांजो प्रोजेक्ट लीड कंदा? ज़बरदस्त। आउं सखर IBA में यूरोपियन यूनियन यूनिसेफ जे प्रोजेक्ट में एवेल्युएशन एंड मॉनिटरिंग ऑफिसर तौरु कमु थो कयां ऐं वर्ल्ड बैंक मूंखे ऑफर थी करे उन्हनि जो जेको आहे त तव्हां असां सां गॾु कमु कंदा। मूं उन्हनि खे चयो त मां कमु न कंदुसि। त मुंहिंजो सिधो न ॿुधी करे उहो हैरान थी ऐं उन पुछो वजह? मूं चयो वजह इहा आहे त आउं हींअर यूनिसेफ जो प्रोजेक्ट स्टार्ट कयो आहे, मूंखे ख़बर आहे वर्ल्ड बैंक जो इदारो आहे त पघार उनखां शायदि 4, 5 या 10 मिले सखर IBA खां, पर आउं हिते बि एजुकेशन जो प्रोजेक्ट पियो कयां ऐं हुते बि एजुकेशन जो प्रोजेक्ट पियो कयां। अॼु जेकॾहिं मिसाल के तौरु सखर IBA मूंखे 2 लख रुपया ॾे पई ऐं तव्हां मूंखे 5 लख ऑफर था कयो, पोइ जेकॾहिं सुभाणे मूंखे अमेरिकन काउंसिल 10 लख ऑफर करे त पोइ तव्हांखे बि छॾे वञा न? सही। पोइ वरी को ॿियो इदारो USAID मूंखे 15 लख ऑफर करे पोइ वरी उन्हनि खे बि छॾे वञा। यानी घणी पघार जे करे मां पयो इदारा चेंज कंदो रहां एज़ एन एजुकेशनिस्ट, हिकु उस्ताद हुजण जे नाते मुंहिंजी का क्रेडिबिलिटी त बची न। सही। माना आकाश 2 लख में सखर IBA में पियो करे, पोइ कॉल आई 5 लख में, वर्ल्ड बैंक वटि वियो, पोइ कॉल आई 7 लख में ॿिए हंधि वियो, पोइ कॉल आई 9 लख में ॿिए हंधि वियो। यानी सिर्फ़ु लखनि जी ॻाल्हि पई हले पर आकाश जी पंहिंजी क्रेडिबिलिटी त का हुई कोन। तंहिंजे करे मूंखे लॻे थो त मुंहिंजी क्रेडिबिलिटी इन्हनि लखनि खां वधीक अहम आहे ऐं सखर IBA खे न छॾींदुसि, छो त मां हाणे प्रोजेक्ट स्टार्ट कयो। आकाश पाण हाणे प्रोग्राम जी पुॼाणी न आहियूं ऐं एंड तव्हांजो मैसेज वठंदासीं। खोड़ कचहरी करणी, केतिरा ई सवाल हुआ तव्हांखां करणा हुआ, सो इन दी एंड तव्हांजो मैसेज छा हूंदो? मैसेज इहो ई आहे त जीअं आउं पहिरियां बि चयो त नौजवान जेके आहिनि उहे ज़िंदगीअ में शॉर्टकट्स जे कढ न पवनि। ज़िंदगी जेको आहे उहा रेस जो नालो न आहे, ज़िंदगी गुज़ारण जो नालो न आहे, ज़िंदगी जीअण जो नालो आहे। ऐं ज़िंदगीअ में असांजो कंहिंसां मुक़ाबिलो न आहे, छो त असां
कंहिं जहिड़ा न आहियूं ऐं कोई बि असां जहिड़ो न आहे। तो असीं यूनिक आहियूं ऐं दुनिया जी हर मखलूक यूनिक आहे। तव्हांजी रेस आहे त पंहिंजो पाण सां आहे। मौला अली फरमायो त अगरि तव्हांजा के बि 2 ॾींहं हिकु जहिड़ा था गुज़रनि त तव्हां खसारे में आहियो। यानी तव्हांजो अॼु तव्हांजे कल्ह खां बहितर गुज़रणु खपे। इन ई लफ़्ज़नि सां जेको आहे असीं सिंध जे नौजवाननि खे चवंदासीं त उहे हिमत कनि ऐं जेको आहे पंहिंजो पाण मल्हाइनि। सिंध जे नौजवाननि हमेशह पंहिंजो पाण मल्हायो आहे, पर हींअर बि अञा ज़रूरत आहे जोत जॻाइण जी। वॾी महिरबानी। प्रोग्राम में अची कीअं लॻो प्लीज़ उहे बसि वॾो मज़ो आयो तव्हां सां कचहरी करे। प्रोग्राम जो सेटअप, प्रोग्राम में ॻाल्हाए ऐं जिन मौज़ूअनि ते पाण अॼु ॻाल्हायो आहे, मूंखे लॻे पियो त सिंध में ज़रूरत आहे इन्हनि मौज़ूअनि ते ॻाल्हाइण जी। तो प्रोग्राम बहितरीन लॻो। थैंक यू आकाश कुमार साहब असां सां गॾु मौजूदु हुआ। तमामु काराइती कचहरी थी, तमामु ख़ूबसूरत ॼाण सां भरपूर प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे ऐं पंहिंजो उहो पुॼाणींदा पहुचे थो। वेंदे वेंदे असां शख़्सियत खे यादि कंदासीं। तमामु ख़ूबसूरत गुलूकार जंहिं ॻायो तमामु ख़ूबसूरत आवाज़ में जन्नतुल फिरदौस आहिनि 2 कंदियूं महिराण जूं। ऐं अल्लाह ॾिनो ख़ाशकली साहब अॼु उन्हनि जी 8वीं वरसी आहे, अॼु उन्हनि जे विछोड़े जो ॾींहुं आहे। रब साईं खे गरी के रहमत करे ऐं जन्नतुल फिरदौस में जायूं ॾे। मूंखे मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त ऐं आकाश खे चवंदासीं त हुते वञनि, अमेरिका परॾे वञनि त असांजे सिंधियुनि खे, असांजे भाइरनि खे सभिनी खे सलाम ॾिजो असांजे तरफ़ां, महिराण टीवी जे समूरे सथे तरफ़ां। नाज़रीन जेको प्रोग्राम पुॼाणींदे पहुचे थो, पाण सुभाणे नवनि महिमाननि सां गॾु, नवनि मौज़ूअनि सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।